बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सब मेहरान में आऊँ या तहां जी मेज़बान तेरी मवान नाज़रीन यकीनन पे सुबह जा आगाज़ अल्लाह से जी ज़िक्र कुरान पाक की तिलावत सां कयो ऐं आऊं चाहींदी आहियां त हर वक़्तु जेको आहे मोस्टली सभु बि यकीनन सिर्फ़ु आऊं ई न त हर वक़्तु जेको आहे पंहिंजी ज़बान ते जेको अल्लाह खे यादि करणु या को न को विर्त पढ़णु जेको आहे उहो ज़रूरी आहे। जीअं का ख़ूबसूरत शइ खे ॾिसण लाइ या जीअं असां उथूं था वेहूं था माशाअल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह या हर वक़्तु जेको आहे अल्लाह साईं जो शुक्र करण जे लाइ जंहिंजी शुक्र आहे तुंहिंजा मालिक ईअं का बि असांखे जेकी नेमत मिले थी शायदि असांजो उथण बि जेको आहे सुबुह सवेरे जेके उहो बि अल्लाह साईं जा वॾा वॾा असां ते अहसान आहिनि। ईअं बि वॾी नेमत आहे असां राति जो सुम्ही ख़ैर सां एॾी पूरी पंहिंजी आराम ते निंड करे वरी ख़ैर सां सुबुह जो उथूं था निमाज़ लाइ उथूं था त इहे बि अल्लाह साईं जा असां ते अहसान आहिनि। इन ॻाल्हि ते बि असांखे शुक्र करणु घुरिजे। ऐं जेतिरा नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो प्रोग्राम सुबुह मेराण में नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं जेतिरा नाज़रीन हिन वक़्तु जेके करंट जेके पोज़ीशन्स आहिनि तव्हां ख़बर खां त कोरोना जे हवाले सां केतिरा ई इदारा या इंस्टीट्यूट या स्कूल्स या SOPs माना हर कोई जेको आहे एॾी अफ़रा तफ़री ते पियो आहे। ऐं ख़ैर सां जेको आहे रमज़ान बि जेको आहे हाणे ख़ैर सां स्टार्ट थियण वारो आहे त उन रमज़ान जे हवाले सां बि काफ़ी सारी क्यूरीज़ दिमाग़ में सवाल उथनि था त हाणे ॿीहर शायदि छा वरी उअं ई माना कोरोना जी सूरत हाल वांगुरु जीअं असांखे पंहिंजी जेके आहिनि इबादत गाहूं जेकियूं उहे बंदि कयूं वयूं या वरी अहिड़ा सूरत हाल वरी ईअं हिकु पेश अचण जा ख़दशा आहिनि त इन खां बहितर न आहे त अॻु में ई असां जेको आहे हाणे सां ई अगरि थोरो हल्को फुल्को अगरि असांखे स्मार्ट लॉकडाउन या लॉकडाउन जी सूरत हाल आहे त उन में हिन महिल असां उनखे कवर करे वठूं। ऐं ख़ासि तौर ते अॼुकल्ह त मूं ॾिठो कल्ह खां वठी जॾहिं कोन रमज़ान स्टार्ट थियण वारो आहे त सभिनीनि अची एॾी रश कई आहे ख़ासि तौर ते जेके बि शॉपिंग मॉल्स आहिनि या वरी जेके बि ग्रोसरीज़ जा जेके स्टोर्स आहिनि उन्हनि में धमाधम एतिरी रश आहे माना सॼो राशन वग़ैरह पंहिंजो स्टोर करे रखण जी कोशिशि पिया कनि सभई त रमज़ान में असांखे हिननि हिननि शयुनि जी ज़रूरत हूंदी। उते बि जेको SOPs ते फॉलो कोन पियो कयो वञे। हालांकि हिकिड़े हदि हिकिड़ी जॻह ते अगरि पियो ॾिसूं त यकीन रमज़ान जी हिकिड़ी ख़ुशी आहे उहो रमज़ान असांजी ज़िंदगी में असांखे वरी नसीब थो थिए असांखे रोज़ा वरी नसीब था थियनि इहा बि वरी अलाह साईं असांखे शुक्रगुज़ारनि त हर साल जेके इहा नेमत इहा जेको असां ते मथो जेको आहे जी चवंदा आहियूं त हिकिड़ो बोनस असां हर शइ में हासिलु कंदा आहियूं ऐं फ़र्ज़ु पंहिंजा जेके पूरा कयूं था इहो जेको रोज़ो बि असां पंहिंजे फ़र्ज़नि में शामिलु थी करे उहो पूरा था कयूं इहो बि हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे। पर हुनजो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां जेको आहे हर शइ जेके स्टोर करे रखो हर शइ उन्हनि खे प्रिपेयर करे रखो वरी उते ई SOPs खे बग़ैर कंहिं फॉलो कयो। हा जंहिं जॻह ते वॾे वॾनि अंगनि में लिखियलु आहे या वरी वॾे बोर्ड ते लिखियलु आहे साइन बोर्ड ते नो मास्क नो सर्विस उते त असां बिल्कुलु पाबंदी सां जेको इहो मास्क वग़ैरह वेयर कयूं पिया। ख़ुदा जेको हिन वक़्त ताईं थोरी नरम सूरत हाल आहे ईअं न थियो त अञा वधीक वधंदी वञे ऐं लास्ट ईयर वांगुरु जीअं असांजा रमज़ान या रोज़ा या ईद वांगुरु सिचुएशन्स न थी वञे जीअं कोरोना में असां क्वारंटाइन थी वियासीं आइसोलेट थी वियासीं एॾी पंचुअलिटी एॾी सख़्ती न लागू थी वञे असांजी सिर्फ़ु लापरवाही जी वजह खां। ऐं नाज़रीन जीअं त ॾिसो था त असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि। हर टॉपिक ते प्रोग्राम सुबुह मेरान जेको आहे डिस्कस कंदो आहे उन हवाले सां अवेयरनेस ॾींदो आहे आगाही ॾींदो आहे कोन हाणे जीअं क्रिकेट जी दुनिया में हमेशह तव्हां ॾिठो आहे त क्रिकेट जे सां कंसर्ट बि असां काफ़ी हद ताईं जेको डिस्कशन्स कंदा आहियूं। ऐं जीअं अॼुकल्ह जेको आहे पाकिस्तान ऐं अफ्रीका सां हुननि जी जेकी मैच हले पई ॿ दफ़ा जेको आहे विन बि करे चुको आहे पाकिस्तान सीरीज़ मैच था हलनि पिया उन हवाले सां मदद असां जेके गेस्ट मौजूदु आहिनि उहे असांजे मेहरान टेलीविज़न जा हिसो बि आहिनि यकीन जीअं क्रिकेट जी ॻाल्हि हले पई त यकीन तव्हां सुञाणींदा त अॼु असांजा गेस्ट केरु आहिनि जुनेद मेमण तव्हांखे भलीकार कंदासीं प्रोग्राम सुबुह मेरान में कीअं आहियो ठीकु आहियो? थैंक यू बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांखे ठीकु आहे बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो भला जॾहिं वाक़ई ॻाल्हि हूंदी आहे जेकी कंसर्ट थियल जीअं हाणे तव्हांजो पंहिंजो प्रोफेशन आहे तव्हां असांजे मेरान टेलीविज़न जे स्पोर्ट्स जे हवाले सां बि एतिरी सुठी आगाही ॾियो था ऐं जॾहिं असांजे प्रोग्राम सुबुह मेरान में उहा शइ मर्ज थी वेंदी आहे त काफ़ी वधीक अवेयरनेस मिलंदी आहे ॾिठो बारीकी सां उहे ॻाल्हियूं डिस्कस थींदियूं आहिनि उन फील्ड सां रिलेटेड। पहिरियों सभु को पुछंदमि त तव्हांजो सुबुह जो आगाज़ कीअं थियो अॼु कीअं लॻो ऐं गर्मियूं बि अचनि पियूं छा चेंजिंग जे लाइ या को प्लैनिंग गर्मियुनि खां बचाव जे लाइ छा सोचियो पिया पहिरियों तो आगाज़ कंदासीं। बिल्कुलु अलाह साईं शुक्र आहे नई सुबुह असां ॾिठी तव्हां दुआ कई बहितरीनु सुबुह जीअं नॉर्मली थींदो आहे माण्हू सवेल उथंदो आहे पंहिंजे कमकार सां उते अॼु थोरो रूटीन चेंज थियो अॼु वरी हिते अची वियासीं उहो नॉर्मली त माण्हू पंहिंजे ऑफिस वर्क में वेंदो आहे सो बहरहाल सुबुह जो ॿियो को त ख़ासि रूटीन कोन हो सुबुह अॼु त उथी करे हिते आयासीं उन खां अलावा हींअर जेके तव्हां चयो त पाकिस्तान जो टूर हले पियो साउथ अफ्रीका में उन तरफ़ थोरो वधीक माण्हू बिज़ी आहे उन तरफ़ माण्हू मैचिस ॾिसे पियो उन खां अलावा बाक़ी करोना जी तव्हां ॿुधायो सूरत हाल आहे काफ़ी कंफ्यूज़ कयो आहे करोना जॾहिं खां आई आहे तक़रीबन 1.5-2 साल जो सो थियण वारो आहे
कंहिं महिल सख़्ती थिए थी, कंहिं महिल घटि थी थिए। बहरहाल काफ़ी कंफ्यूज़ कयो करोना, जल्दी ख़तमु थिए, छो त वरी तव्हांजी ॻाल्हि सही, रमज़ान अचे पियो, वरी मथां ईअं न त वरी शेड्यूल में को वरी लास्ट ईयर बि तमामु जो डिस्टर्बेंस रही त हिन साल ॾिसूं छा थो थिए। वाकई इन हवाले सां जीअं मूं चयो त हीअं बीमारी अगरि थोरी नरमी आहे त थोरो कवर करे वठूं, असां SOPs खे फॉलो करे वठूं। अच्छा, न SOPs वारो बि तव्हांजी ॻाल्हि सही आहे, SOPs किथे फॉलो थियनि था, किथे नथा थियनि। हाणे त SOPs बि ईअं थी वञे, पाकिस्तान में अक्सर थींदो आहे, कानून को लागू थींदो आहे, सिर्फ़ु चालान खां बचण जे लाइ या ॾिसनि की थोरी सख़्ती हूंदी आहे त उन लाइ ई फॉलो थींदो आहे। जीअं भाई चवंदा आहिनि मोटरसाइकिल ते हाणे हेलमेट यूज़ कयो, त असां ॾे हेलमेट सिर्फ़ु उन टाइम ते यूज़ थींदो आहे मोस्टली, त जॾहिं चालान न थी वञे या केरु अच्छा जे एरिया में मतिलबु मस्ट हूंदो आहे हिते यूज़ करिणो आहे, त इन हवाले सां त हींअर बि इहो थी वियो आहे। अगरि कहिड़ी जॻह आहिनि जेके जिते मास्क ज़रूरी आहे, कंपलसरी आहे, त माण्हू यूज़ कनि था, बाक़ी अदरवाइज़ त माण्हू इन खे एॾो सीरियसली कोन पिया वठनि। वाकई अच्छा, इन सीरियस न वठण जी वजह को केतिरा माना नुक़सान हिन महिल ताईं बि केतिरो अंग जेको आहे वधंदो थो वञे, एतिरा पॉज़िटिव पेशेंट थींदा था वञनि, माना इंसानु एतिरो लापरवाह थियण जी सम्झ में नथी अचे। हालांकि ख़बर बि आहे त इहा शइ जेकी आहे असांजे लाइ सही कोन्हे, अॻिते ईंदड़ वक़्त में असांजी जेकी नस्लूं उन्हनि खे नुक़सानु ॾींदियूं, अॻिते असांजा ॿार जेके हूंदा आहिनि हिकिड़े कोरोना जे दौर खां, अलाए करे हाणे त वैक्सीन्स थी वियूं आहिनि, लेकिन जेके कोरोना जे दौर खां ॿार गुज़रिया उन्हनि जो फ्यूचर छा हूंदो, उनजी मैंटेलिटी छा हूंदी, उन्हनि जो बिल्कुलु सही था चओ, पर करोना हिकिड़ो छा हिकिड़ो कंफ्यूज़िंग इलाही आहे। हिकिड़ा माण्हू त हिनखे स्टिल सीरियस कोन था वठनि, चवंदा त इहा बसि हिकिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, ऐं काफ़ी माण्हू सीरियस वठनि था, पर हर कंहिंजो पंहिंजो माइंड आहे। सिर्फ़ु हिते न, ऑल ओवर द वर्ल्ड हीअं तव्हां अगरि ॾिसंदव जे प्रैंक वग़ैरह अचनि था ॿाहिरि, त ॿाहिरि बि ईअं आहे त पब्लिक प्लेसिस ते माण्हू मास्क कोन था पाइनि, पर मास्क पाण ॾे रखनि था, अगरि असलाही केरु को अचे थो ऐं छा पाए वठनि था, त इन जे हवाले सां त हिकिड़ी सेम पोज़ीशन ई आहे। बसि दुआ कजे त जेतिरो जल्दी हिन मां जान छुटे। अच्छा, इहा इंसान जी फितरत आहे, जंहिं शइ को झलबो आहे उहा ई शइ जेकी आहे इंसानु वरी वरी बियर करबो, या ईअं चयो त माना SOPs खे फॉलो कयो, मास्क कयो, इंसानु उन शइ में एग्रेसिव थी करे उनजे अपोज़िट जेको आहे रिएक्ट कंदो आहे। हा बिल्कुलु, इहो सही था चओ, त लाज़मी ॻाल्हि आहे। हूअं की इंसान खे जंहिं महिल कंहिं शइ में पाबंद कबो आहे न, त पाबंदी हुनखे वणंदी कान्हे, इंसान खे आज़ादी वधीक वणंदी, त हिन शइ इन करे बि थी सघे थो त माण्हू चाहींदा त यार एॾो बार बार केरु पाए मास्क, अहिड़ो कुझु आहे कोन्हे इन हवाले सां। सही। अच्छा, इन हवाले सां थोरा आउं पंहिंजे व्यूवर्स खे बि ॿुधाईंदी हलां त जेके मास्क जे हवाले सां एतिरा रुलाम्स या ग़लति क़िस्म जा ब्रॉम्स जेके सोशल मीडिया ते उन्हनि ते इंडिविजुअली उथी करे सभु कोई ॿुधाए थो त मास्क असां लाइ जेको आहे सही कोन्हे, या असांजी जेकी ऑक्सीजन बार बार जेके असां ऑक्सीजन से इनहेल कयूं था, वरी वापसि असांजे उन में वञे पई, उन में केतिरा नुक़सान आहिनि। थोरो इन जेको अगरि असां पॉज़िटिव पहलू ॾिसूं, अगरि मास्क असां अवेयर कयूं था, वाक़ई यकीननि असां जेकी उहा ऑक्सीजन्स जीअं त वापसि इन सघे थी, लेकिन उन में टाइम पीरियड 1 सेकेंड जो बि त असां उनखे रिमूव करे साह खणी सघूं था न। विदिन अ सेकेंड में छा थी वेंदो, विदिन अ सेकेंड में असां वरी नई ऑक्सीजन जेकी आहे पंहिंजे अंदरि लंग्स में इनहेंस करे सघूं था। इन में अजीब क़िस्म जा माना नॉर्म्स पैदा करे त माना तव्हांजो अञा दमे जी बीमारी अञा वधी वेंदी या हीअं थींदी, लेकिन उन जो नेमो बदल बि त ॿियो बि त आहे न। छा त अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया ते जेके रूमर्स फेक न्यूज़ इलाही आहिनि, पोइ माण्हू ख़ासि करे यूट्यूब थियो या इन टाइप जो, त काफ़ी माण्हू माना पंहिंजे चैनल खे प्रमोट करण लाइ इन टाइप जूं हेडिंग्स ॾेई त असांजो सिर्फ़ु सब्सक्रिप्शन वधे या असांजी व्यूअर्स वधनि, इन करे बि काफ़ी दफ़ा थिए ही त सोशल मीडिया ते ॾिसो ऐं त मूंखे त हैरानगी थिए पई त वॾा वॾा इलेक्ट्रॉनिक्स जा जेके बि असांजा चैनल्स आहिनि उन्हनि ते बि इहा ॻाल्हि बार बार गुमराह करण जी कोशिशि। इहो हूंदो आहे न, तव्हां ॾिसो न, व्यूअरशिप वधाइण जे लाइ हर क़िस्म जो कयो वेंदो आहे। हिकिड़ो माण्हुनि खे थोरो कंफ्यूज़ करण जे लाइ त आया ही पॉइंट बि आहे त हिनखे बि ॾिसो, त इहो हिकिड़ो व्यूअरशिप लाइ त लाज़मी तव्हांखे ख़बर आहे मीडिया ते थींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, पर आउं ॿुधाईंदी वञा सॼे व्यूवर्स खे, अगरि हिकिड़ो मास्क असां अवेयर कयूं था त उन एटलीस्ट जेके वधि में वधि 2 आवर्स ताईं 2 कलाक जेके आहिनि असांखे उनखे पाइणु घुरिजे, 2 कलाकनि खां पोइ असांखे यूज़ करे। हाणे त मास्क जेके आहिनि हर कंहिं वटि आहिनि, आउं सम्झां थी त हर कंहिं वटि कंहिं बल्क फॉर्म में, पहिरियों त जीअं ई कोरोना स्टार्ट थियो त कंहिंखे मास्क न पिया मिलनि, पर हिन वक़्तु जेका आहिनि सभिनी वटि मास्क अवेलेबल आहिनि। सिर्फ़ु 2 कलाक खां मथे जेके मास्क जेके आहिनि उहे कोन पाइजनि, उन खां पोइ हू मास्क जेको आहे यूज़लेस थी वेंदो आहे, उनखे उछलाइबो आहे। ऐं ऑक्सीजन जो अगरि कंहिंखे इस्तेमाल जी को प्रॉब्लम आहे त हू विथिन अ सेकेंड लाइ थोरो मास्क हेठि करे पंहिंजी ऑक्सीजन वरी नई इनहेल करे पंहिंजे अंदरि जेके कमकार आहिनि उहे पंहिंजो शुरू करे छॾनि। इहे सभु तरीक़ेकार आहिनि, इन्हनि में तव्हां गुमराह थियण जी या बीमारी ॿी वधण जी कोन्हे। सभ खां वॾी बीमारी हिन वक़्तु सॼी दुनिया में कोरोना आहे, इन खां मथे ॿी कहिड़ी बीमारी?
कैंसर पंहिंजी जॻह ते आहे, डायबिटिक्स पेशेंट्स पंहिंजी जॻह ते आहे, ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि बीमारियुनि जा ॿिया बि जेके इशूज़ आहिनि उहे बि अलॻि पंहिंजी पंहिंजी जॻहियुनि ते आहिनि, लेकिन हिन वक़्तु मेन वॾी बीमारी त असांजी कोरोना आहे जेको असांखे फाइट पूरी करिणो दुनिया खे डिस्टर्ब कयो आहे। एट अ टाइम हर शइ हिकिड़ी मफ़लूज थी वई आहे ऐं पीक ते अचे थो त पोइ त सभु कुझु बंदि थियो वञे। पाकिस्तान में जेको कुझु टाइम जहिड़ो सभु कुझु रिलैक्स हो, वरी लॉकडाउन जी सूरत हाल थी आहे त जेतिरो हिन मां जल्दी मतिलबु ख़तमु थी वञे त सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, जीअं हिकिड़ी थोरी ॻाल्हि मूंखे कोरोना ऐं क्रिकेट जे हवाले सां मर्च लॻे पई त जीअं ई माना क्रिकेट स्टार्ट थी थिए वरी लॉकडाउन वरी ईअं जेके सख़्तु थी वञे। जीअं तव्हां ॾिसो त लास्ट टाइम जेके बि इवेंट्स थिया क्रिकेट जे हवाले सां वरी यकदमि सां जेको वरी लॉकडाउन स्टार्ट थियो, वरी हाणे जेके सीरीज़ हले पई पाकिस्तान टू अफ्रीका सीरीज़ या टूर हलनि पिया, इहे उन में तव्हां छा ॿुधाइणु चाहींदो त कीअं कहिड़े तरीक़े सां इहो स्टार्ट थियो, पाकिस्तान 2 मैचिस जेके विन बि कया, हाणे कहिड़ी सूरत हाल आहे, कहिड़ी कंट्री? जेसिताईं क्रिकेट जी ऐं कोरोना जी सूरत हाल आहे त स्टिल जेको SOPs खे फॉलो कयो वञे पियो, मतिलबु अञा ताईं बि क्राउड जेको आहे ग्राउंड में कोन्हे। बाक़ी जॾहिं खां स्टार्ट थियो आहे पंहिंजो कोरोना, क्रिकेट त हलंदी रहंदी आहे त क्रिकेट जाम इफेक्ट थी आहे। पाकिस्तान जो PSL बि जहिड़ो इन जे करे ई पोस्टपोन थी वियो त काफ़ी सारो इफेक्ट कयो आहे मतिलबु क्रिकेट खे। बहरहाल ॾिसिजे वरी हींअर इंडियन प्रीमियर लीग शुरू थिए पई त उन में बि केसिस थिया आहिनि। हाणे हिते इहा शइ ॾिसबी त आया PSL जी हिन में कहिड़ी कोताही हुई या वाक़ई IPL कैंसिल थिए थो या पोस्टपोन थिए थो, छो त इंडियन क्रिकेट बोर्ड एज़ कम्पेयर टू हींअर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तमामु घणो स्ट्रॉन्ग आहे ऐं IPL जी मैनेजमेंट वधीक हिकिड़ी स्ट्रॉन्ग आहे PSL खां। पर हाणे ॾिजे IPL बि कंटिन्यू थिए थो या उनखे बि साॻियो इफेक्ट करे थो कोरोना जीअं PSL खे कयो। बहरहाल पाकिस्तान जी जो फ़िलवक़्तु पोज़ीशन आहे, पाकिस्तान जी साउथ अफ्रीका जे टूर ते आहे ऐं पाकिस्तान पहिरीं साउथ अफ्रीका खे पाकिस्तान में शिकस्त ॾिनी त हुन खां पोइ इहे ॻाल्हि हलियूं पई त पाकिस्तान होम ग्राउंड में त हर कोट खटे थो, अॻे वञी करे पंहिंजे घर में खटणु तमामु ॾुखियो आहे। पर पाकिस्तान तमामु बहितरीनु रांदि ॾेखारी ऐं वन डे सीरीज़ पंहिंजे नाले कई। 3 मैच थिया टोटल, जंहिंमां 2 पाकिस्तान खटिया, ज़बरदस्त, ॾाढी सुठी अचीवमेंट आहे। 2 मैच जेके आहिनि पाकिस्तान विन कया, भले होम ग्राउंड खोले वञी हुते वञी करे बि हिकिड़ो पंहिंजो जेको आहे कारकर्दगी हिकिड़े, ऐं यकीनन ज़रूरु पुछणु चाहींदुसि कहिड़ा कहिड़ा प्लेयर्स जेके आहिनि हुते असांजे टीम में शामिल आहिनि, कंहिंजी कंहिंजी सुठी परफॉर्मेंस रही, कंहिं वधीक अचीवमेंट जो मैन ऑफ द मैच केरु रहियो। लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन हीअं हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते, कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सुबुह में में तव्हांजो साथ हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो, 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं जीअं त ॻाल्हि हले पई मैच जी, मैच जे बारे में मूंखे त इलाही ख़ुशी थिए थी त असांजे जेके पाकिस्तान 2 मैचिस जेके आहिनि उहे विन कया आहिनि। उन में जीअं मूं चयो त कहिड़ा कहिड़ा प्लेयर्स ऐं कहिड़े कहिड़े तरीक़े सां उन्हनि बहितरीनु तरीक़े सां परफॉर्मेंस कई, हम पोइ पुछूं था असां जुनेद खां। जी जुनेद, ॿुधाईंदा असांखे। पाकिस्तान तमामु बहितरीनु सीरीज़ विन कई अवे फ्रॉम पंहिंजे कंट्री खां, ऐं साउथ अफ्रीका में मतिलबु साउथ अफ्रीका शिकस्त में तमामु ॾुखियो आहे। पर हुन में जेका सभु खां जेका बहितरीनु परफॉर्मेंस रही उहा फ़ख़्र ज़मा जी रही ऐं सीरीज़ मैन ऑफ द सीरीज़ फ़ख़्र ज़मा रहियो, 2 मैचुनि जो मैन ऑफ द मैच बि उहो रहियो ऐं कमबैक हो तमामु बहितरीनु बैटिंग फ़ख़्र ज़मा ऐं ऑलमोस्ट जेको ॿियो हिकिड़ो मैच जो पाकिस्तान जेको हारायो उनमें बि तमामु बहितरीनु परफॉर्मेंस जी फ़ख़्र ज़मा जी। अनफॉर्चुनेटली उन कंहिं ॿिए खे उन साथ न ॾिनो, जेकर फ़ख़्र ज़मा उहो मैच मतिलबु तक़रीबन ऑलमोस्ट विन कराइण जे क़रीब हो, पर इन दी एंड थोरो मतिलबु रन्स थोरी वधीक थी पियूं ऐं ॿिए कंहिं साथ कोन ॾिनो, न त पाकिस्तान 2 मैच विन करे वञे हा। ओवरऑल तमामु बहितरीनु सीरीज़ रही फ़ख़्र ज़मा जी, जे लाइ तमामु बहितरीनु रही। उनखे अलावा बाबर आज़म एज़ यूजुअल तमामु बहितरीनु बैटिंग कई ऐं ओवरऑल सभिनी सुठो परफॉर्म कयो ऐं सुठी सीरीज़ पाकिस्तान पंहिंजे नाले कई। इन में थोरो फ़ाइदो इहो रहियो पाकिस्तान खे त जेको 3 मैच हो जेको साउथ अफ्रीका जो, हुन में साउथ अफ्रीका मेन जेके 5-6 प्लेयर आहे उहे IPL जे करे पंहिंजी सीरीज़ जो हिसो न रहिया, उहे छॾे करे अची विया इंडिया, त उनजे करे थोरो एडवांटेज पाकिस्तान खे रहियो। अगरि जेकर उहे फाइनल मैच में हुजनि हा त यकीनन टफ मुक़ाबिलो थिए फाइनल में। अच्छा, माना अगरि हू प्लेयर्स न हुया जंहिंजी वजह खां मतिलबु असांजे पाकिस्तान खे हिकिड़ो 2 मैचिस विन करण जा वॾा चांस मिलिया, पर अजीब लॻे पियो। हा, हैरत थिए थी न, तव्हां पंहिंजे मुल्क खे जी टीम खे जेका मेन टीम खे छॾे करे तव्हां हिकिड़ी लीग खेॾणु वञो था, चलो ठीकु आहे लीग खेॾणु तव्हां हलिया बि वञो, तव्हां एतिरो त डिले करे सघो था न, हिकिड़ो मैच खेॾे पोइ तव्हां हलिया वञो। जॉइन अञा त IPL शुरू त कोन थियो आहे, जेकर कल्ह अगरि मैच खेॾे अगरि अॼु बि हलिया वञनि हा त हिन IPL जॉइन करे वठनि हा,
पर शायदि हुननि जे लाइ एतिरी अहमियत न हुई पंहिंजे मुल्क जी। ऐं बोर्ड में बि मतिलबु साउथ अफ्रीकन बोर्ड खे बि ॾिसणु घुरिजे त एॾी इम्पोर्टेंट सीरीज़ आहे, मुल्क जो नालो आहे ऐं प्लेयर्स खे कीअं मतिलबु अलो कनि था त तव्हां लीग खेॾो। चलो लीग भले खेॾो, कम अज़ कम सीरीज़ खे त कंप्लीट कयो न जेका हले पई। त इन जो चलो हू त हुननि जे प्लेयर्स या हुननि जे पोस्ट या हुननि जे टीम वर्क या जेके बि आहिनि, पर जीअं तव्हां हाणे हिन ॻाल्हि कई आऊं त वाक़ई थोरो अजीब फीलिंग, मतिलबु अगरि सपोज़ जीअं तव्हां चओ पिया उहे प्लेयर्स उहे गेम्स खेॾनि हा, मैदान ते लहनि हा, इट मीन्स त पोइ असांजा क्रिकेटर्स जेके बि प्लेयर्स आहिनि जंहिं सुठी सुठी परफॉर्मेंस कई त छा हू इन शइ खे बीट न करे सघंदा? न, पोइ बि 50-50 चांस हो, जेकर हू हुजनि हा त हिकिड़ो 50-50 जो मार्जिन हो त पाकिस्तान विन करे वियो साउथ। पर हिननि प्लेयरनि जे वञण खां पोइ हिकिड़ो मतिलबु सभिनी खे पहिरीं खां ई अंदाज़ो हो त हुननि जी टीम थोरी काफ़ी मतिलबु कमज़ोर थी वई आहे। छो त जेके मेन हुन जा बॉलर हुआ, निगिडी हो, पंहिंजो नोकिया हो, रबाडा हो, उहे मतिलबु हलिया विया मेन बॉलर, ऐं ॿ मेन बैट्समैन हुजनि, मिलर हुजे, डीकॉक हुजे, जेके तव्हां ॿ मेन बैट्समैन हुजनि, 5 मतिलबु जेके तव्हांजे मेन स्ट्रेंथ हुजे 5 हलिया वञनि टीम छॾे करे त एडवांटेज थिए थो। पाकिस्तान त बहरहाल हुन जो फ़ाइदो वरितो ऐं प्लेस सुठो परफॉर्म बि कयो ऐं प्लस में बहितरीनु बैटिंग बि कई। बहितरीनु। अच्छा ॾिसो त वाक़ई ईअं कुझु अहिड़ा चांसिस हूंदा आहिनि, पर अहिड़नि छो असां अहिड़नि चांसनि जे एडवांटेज जे इंतज़ार में हुजूं? केतिरा बि टफ प्लेयर्स हुजनि, असांखे पंहिंजी तयारी प्रॉपर तरीक़े सां हुजणु घुरिजे। असां पंहिंजे जॾहिं मैदान ते उतरूं था, बैट खणूं था या बॉलिंग कयूं था या केॾी महिल ते कोई बि जेको प्लेयर हुजे साम्हूं, न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। पाकिस्तान इन ई टीम खे पहिरीं मैच में शिकस्त ॾिनी ऐं 1 साइड शिकस्त ॾिनी। ॿी मैच में ऑलमोस्ट पाकिस्तान विन करण वारो हो। फ़खर ज़मा जो अगरि को हिकिड़ो बैट्समैन जेका साथ ॾिए हा त पाकिस्तान वॾे आराम सां मैच विन करे हा। अनफॉर्चुनेटली फ़खर ज़मा अकेलो थी पियो ऐं रिकॉर्ड साथ इनिंग खेॾी, 193 स्कोर कयो ऐं लूज़िंग कॉज़ में मैन ऑफ द मैच थियो। त तमामु बहितरीनु पाकिस्तान हुन में बि फाइट कई। चवण जो मतिलबु आहे त हिकिड़ो पाकिस्तान खे एडवांटेज मिली वियो, जेको हिकिड़ो बिल्कुलु हिकिड़ो ईज़ी एडवांटेज मिली वियो त पाकिस्तान सीरीज़ विन करे ऐं पाकिस्तान भरपूर फ़ाइदो वरितो ऐं तमामु बहितरीनु बैटिंग बाबर आज़म बि कई, फ़खर ज़मान बि कई, त ओवरऑल तमामु मज़ो आयो कल्ह। सही। अच्छा, अॻिते ईंदड़ हाणे खां पोइ T20 बि स्टार्ट थियणो वारो आहे, उन में तव्हांखे छा चांसिस लॻनि था? एतिरे ई एडवांटेज जो इंतज़ारु कबो या प्लेयर्स जेके आहिनि सोच न? अगरि हीअं ॾिठो वञे त एडवांटेज पाकिस्तान जी तरफ़ आहे, छो त हुन जा ॿ टे रीज़न। हिकिड़ो त पाकिस्तान जेका बैक वारी सीरीज़ विन कई, जेका पाकिस्तान में थी, हुन खां पोइ वनडे ODI सीरीज़ पाकिस्तान विन कई। हुन खां अलावा तव्हां ॿुधायो त हाणे जेके मेन जेके 4-5 प्लेयर उहे इंडिया में आहिनि IPL जे लाइ। त साउथ अफ्रीका जी टीम में जेके मतिलबु टीम त सुठी आहे, पर हिकिड़ो वरी बि हिकिड़ो उहो मार्जिन कोन्हे। उनजे मुक़ाबले पाकिस्तान जी टीम में अञा बि 1-2 अहिड़ा प्लेयर इंक्लूड थींदा जेके वधीक टीम स्ट्रॉन्ग थींदी। त पाकिस्तान खे वधीक एडवांटेज आहे। जीअं शर्जील ख़ान जी ईंदो, हफ़ीज़ ईंदो, त हिकिड़ो वधीक एडवांटेज पाकिस्तान खे आहे सीरीज़ विन करण जो। अच्छा, हाणे जेके बि प्लेयर्स आहिनि, तव्हांखे छा थो लॻे की केतिरे हद ताईं सीरियस आहिनि? जीअं त ॾिसो तनक़ीद त हर जॻह ते उन्हनि खे थिए पई, जेको लास्ट टाइम जेकी हुननि जी परफॉर्मेंस जहिड़ी बि इवेंट्स में हिननि जी रही, त तव्हां छा था सम्झो त हिननि प्लेयर्स जे अंदरि कहिड़े क़िस्म जा ख़्यालात या सीरियसनेस? हाणे 2 मैच त हुननि विन कया, चलो एडवांटेज जी तौर ते सही, तव्हां छा था सम्झो? प्लेयर्स ॾिसो न, हिकिड़ो प्लेयर्स जो हिकिड़ो पहिरियों जेको मरहलो हूंदो आहे सिलेक्शन जो हूंदो आहे। सिलेक्शन थिए थी पहिरियों, जेको सभु खां पहिरीं बर्डन सिलेक्शन ते पवंदो आहे सिलेक्टरनि ते, त कहिड़ो स्क्वाड सिलेक्ट कनि था। उनखां पोइ सेकेंडली हूंदो आहे त 11 कहिड़ी सिलेक्ट थिए थी, और जेका ग्राउंड में मौजूदु आहिनि जेके मैनेजमेंट आहे, उनखां पोइ फाइनल परफॉर्मेंस ते माण्हू ईंदो आहे। त ओवरऑल जेका सिलेक्शन जो जेको क्राइटेरिया रहियो आहे, जेको हींअर जेको मोहम्मद वसीम जॾहिं सिलेक्टर थियो आहे त कुझु डिफरेंट रहियो आहे। मोहम्मद वसीम कंहिं हद ताईं परफॉर्मरनि खे मौक़ो ॾिनो आहे, जिन डोमेस्टिक सीज़न में परफॉर्म कयो त उन्हनि खे मौक़ो ॾिनो आहे। त मतिलबु उमेदु कजे थी त मतिलबु परफॉर्म बि उन्हनि कयो आहे सुठो, ऐं काफ़ी तौर ताईं मतिलबु सिलेक्शन बि सही रही आहे, छोकिरनि परफॉर्म बि कयो आहे। पर वरी बि तव्हांजी ॻाल्हि से तनक़ीद त थिए थी, कुझु मतिलबु 1-2 प्लेयरनि ते वरी बि क्वेश्चन मार्क आहे। जीअं आसिफ़ अली आहे, आसिफ़ अली काफ़ी टाइम अॻु में बि हुनखे इलाही सारा चांसिस मिलिया आहिनि, पर परफॉर्म न कयो। हुनखे 1-2 वरी ODI में चांस ॾिनो, पर उहो परफॉर्म न करे सघियो। पाकिस्तान जेको हींअर जेका सीरीज़ हली, हुन में पाकिस्तान जो जेको अपर ऑर्डर आहे उन तमामु बहितरीनु परफॉर्म कयो, ख़ासि तौर ते ओपनर फ़खर ज़मा सुठो खेॾियो, हुन सां गॾु इमाम उल हक़ तमामु बहितरीनु खेॾियो, 1 डाउन पोज़ीशन ते बाबर आज़म बहितरीनु खेॾियो। पर वरी पाकिस्तान थोरो मिडल ऑर्डर में थोरो वरी क्वेश्चन मार्क अची वियो आहे। मिडल ऑर्डर में 2 प्लेयरनि सां हुननि स्टार्ट कयो, दानिश अज़ीज़ डेब्यूटेंट न्यू प्लेयर हो, हुन खां अलावा आसिफ़, त ॿिन्ही उहो परफॉर्म न कयो।
सो वरी ॿिन्ही खे चेंज करे वरी ॿियनि खे टीम में आंदो वियो, सरफराज़ जो कमबैक करायो वियो। त ओवरऑल अञा मिडल ऑर्डर में उहा पोज़ीशन नज़र न पई अचे, पर हाणे ॾिसे त नेक्स्ट जेका T20 सीरीज़ आहे उन में कहिड़ी स्ट्रेटजी हुनजी रहे थी। त बहरहाल अगरि हींअर अगरि टीम सिलेक्शन थोरी सही थींदी त टीम हिकिड़ी अहिड़ी थी सघे थी जो मतिलबु उनखे खटणु तमामु मुश्किल थींदो ॿियनि टीमुनि जो। अच्छा जी, तव्हां चयो तव्हां बि हिकिड़ा सुठा प्लेयर आहियो, हिकिड़े प्लेयर में केतिरी कहिड़ी क्वालिटीज़ माना क्राइटेरिया थिए त उहो बहितरीनु प्लेयर जेको साबित थी सघे थो? फर्स्ट सेकेंड कहिड़ी क्वालिटीज़ हुजणु घुरनि, कहिड़ी शइ में हुनमें एक्सपर्टीज़ हुजे? सभ खां पहिरीं त हुनजो जेको रॉ टैलेंट नेचुरल टैलेंट हूंदो आहे, त हुनजो जेको डिपार्टमेंट आहे त हुनजो हिकिड़ो नेचुरल टैलेंट हूंदो आहे। उन इहा त हिकिड़ी बेसिक शइ आहे जेका हर माण्हू में हूंदी आहे। उन खां पोइ तव्हांजी कमिटमेंट आहे, तव्हांजी महिनत आहे, तव्हांजो मतिलबु हिकिड़ो जेको तव्हां टाइम ॾियो था ग्राउंड में, तव्हां पंहिंजे स्किल्स खे इम्प्रूव कयो था, त ओवरऑल इहे सभु शयूं काउंट, फिटनेस थींदी आहे, इहे सभु शयूं काउंट करे हिकिड़ो पूरो प्लेयर थी वेंदो आहे। इन दी एंड पोइ वरी परफॉर्म कंदो आहे, उन खां पोइ इन दी एंड अञा चइजे लक पोइ महिल साथ ॾींदी आहे, त ओवरऑल पोइ हिकिड़ो प्लेयर अची वेंदो आहे साम्हूं। बेसिकली त हुनजो हिकिड़ो रॉ टैलेंट हूंदो आहे, पोइ स्टेप बाय स्टेप उहो इम्प्रूव करे 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 फाइनली अची टीम में अची वेंदो आहे। त जेके पाकिस्तान टीम में जेके प्लेयर आहिनि उहे ज़रूरु बज़रूरु उन नेचुरल टैलेंटेड बि आहिनि, महिनत बि कई आहे, परफॉर्म करे बि हिते पहुता आहिनि। पर वरी बि कुझु प्लेयर जिन ते तनक़ीद थींदी आहे, उन्हनि ते तनक़ीद इन करे थींदी आहे जो असां सम्झंदा आहियूं, तनक़ीद करण वारा सम्झंदा आहिनि त जेको ॿाहिरि वेठो आहे उहो हुन खां वधीक बेटर आहे, हुनखे वधीक चांस मिलणु घुरिजे। अहिड़ा काफ़ी प्लेयर हूंदा आहिनि जिन जे लाइ माण्हू चवंदा आहिनि त यार हीउ वधीक सुठो प्लेयर आहे, हिनखे चांस ॾियणु घुरिजे एज़ कम्पेयर टू जेको हीअ टीम में खेॾे पियो। सही। अच्छा, वाकई इन हवाले सां काफ़ी मतिलबु जीअं चलो हीअ त क्रिकेट आहे, क्रिकेट हवाले सां जेके बि शोबे सां रिलेटेड कंसर्ट माण्हू हूंदा आहिनि, ऐं चाहींदे सभिनि खे उन जीअं त आउं चाहींदमि त वाकई आउं हिकिड़ी मूंखे हिकिड़ी सुठी नॉलेज हुजे जो आउं पंहिंजे शो खे या पंहिंजे उन एंकर लेवल खे या होस्टिंग लेवल खे आउं सुठी तरीक़े सां परफॉर्म करे सघां। तीअं हिकिड़ी स्किल्स ऐं महिनत जे हवाले सां इहे कुझु क्वालिटी सभु हूंदियूं आहिनि। त वाकई क्रिकेटर खे उन हवाले सां महिनत बि उअं ई करणु घुरिजे प्लेयर्स खे, जीअं हिकिड़ो तनक़ीद जो निशान उभारो थियनि। माना हर शइ में परफेक्ट हूंदा आहिनि, चाहे उहो बैटिंग में हुजे, चाहे उहो बॉलिंग में हुजे, इवन की हुननि जा पंहिंजा हिकिड़ा गेस्चर बि हूंदा आहिनि ऐं पंहिंजा तरीक़ेकार बि हूंदा आहिनि, हुननि जा पंहिंजा स्टाइल्स बि हूंदा आहिनि। लेकिन इहा हिकिड़ी बहितरीनु शइ हूंदी आहे त इंसानु पाण खे जेको ठाहे हर शइ हिकिड़ी एडवांटेज या हिकिड़ी मौक़े या हिकिड़े चांस, चलो ठीकु आहे हिकिड़ो लक बि हूंदो आहे या हिकिड़ो अलाह सां हिकिड़ो बि ॾींदो आहे जंहिंमें असां करे करे ईअं थींदो आहे जो प्लेयर जो जेको असल जेको हुनजो जेको रिदम हूंदो आहे उन ते अचण में टाइम लॻंदो आहे। अच्छा, जैसे हिकिड़ो प्लेयर आहे जंहिंजो नेचुरल गेम आहे, उहो पंहिंजी नेचुरल गेम खेॾे थो क्लब क्रिकेट में या पंहिंजे टीम में खेॾे थो, पर इंटरनेशनल क्रिकेट लेवल ते अचण खां पोइ उहा शइ शो न करे सघंदो आहे। उनजो रीज़न हूंदो आहे त हू शुरू में मुहतात हूंदो आहे ताकी आउं पंहिंजी टीम में सिलेक्शन खे मज़बूत कयां ऐं एनी हाउ परफॉर्म कयां। जेकड़ा स्लॉगर हूंदा आहिनि पंहिंजे शॉट्स खेॾंदा आहिनि त पर उहे जंहिं महिल इन लेवल ते ईंदा त थोरो वेट कंदा आहिनि त असीं थोरो पंहिंजो परफॉर्म करियूं, पंहिंजी टीम जॻह पकी करियूं, पोइ उन शइ में अचूं। त जेॾीमहिल प्लेयर उन टाइम ते अची वेंदा आहिनि जो हू मतिलबु जस्ट लाइक हाणे तव्हां कहिड़े प्लेयरनि जा नाला खणो जेके ऑलरेडी इन पोजीशन में निकिरी चुका आहिनि जो हाणे हुनखे खतरो हुजे, माना हिकिड़े ऑब्जर्वेशन में निकिरी चुका आहे, जीअं बाबर आज़म आहे, रिज़वान आहे, फखर ज़मान आहे, शाहिन शाह अफरीदी, हिकिड़ा इहे प्लेयर आहिनि जेके ऑलरेडी परफॉर्म करे चुका आहिनि। हाणे हू जंहिं महिल खेॾंदा न हुनखे इहो टेंशन न हूंदो आहे त असां जेको असां अगरि हिन मैच में असां परफॉर्म न कयो त टीम मां ॿाहिरि थींदो, त हू पंहिंजी हिकिड़ी खुली करे गेम खेॾंदा आहिनि। त उहो जंहिं महिल हिकिड़ो प्लेयर पंहिंजे रिदम सां खेॾंदो आहे न त उहो तमामु बहितरीनु नज़र ईंदो आहे। सही, माना जेकी पहिरियों माना बहितरीनु जेकी गेम खेॾण जो तरीक़ो हिकिड़ो नेचुरल गेम आहे जेको हू शुरू खां वठी खेॾण जी कुझु कंदो आहे जंहिंमें हू एक्सपर्टीज़ आहे। यकीनन वाकई अहिड़ा बि वाक़िया थींदा आहिनि, तूं चवंदा त हू पंहिंजे ग्राउंड ते या डिस्ट्रिक्ट लेवल ते या क्लब लेवल ते त बहितरीनु क्रिकेटर आहे। यकीनन इहा ॻाल्हि त तव्हां असांखे सुठी ॿुधाई, हिकिड़ो माना प्रेशराइज़ अंडर प्रेशर में पोइ उन्हनि खे रूल्स ऐं रेगुलेशन एक्सपेरिमेंट कंदा आहिनि, नयूं नयूं शयूं ट्राए कंदा आहिनि, छो त हुनखे ख़बर आहे त असांखे इहो फिकर न आहे त असां अगरि बैड परफॉर्म कयो त असांजी तनक़ीद थींदी, छो त उहे अहिड़े हल्के में खेॾंदा पिया आहिनि जिथे ऑलरेडी हू मञायल हूंदा आहिनि, ऑलरेडी हुननि जो हिकिड़ो सलाहियतुनि जो मञियल हूंदो आहे त हू रिलैक्स थी करे हू एक्सपेरिमेंट कंदा आहिनि। वाकई अच्छा, इहा आउं चवां थी कैफ़ियत हर फील्ड में आहे, बिल्कुलु हर फील्ड में, हर फील्ड में अगरि नवां हूंदा आहियो त थोरो पंहिंजे पाण खे एडजस्ट करण जे लाइ काफ़ी सारियूं शयूं अहिड़ियूं कंदा आहियो जेके तव्हां
न करे सघंदा आहियो निश्चित तौर पर सही। तव्हांखे करणियूं पवंदियूं आहिनि। सही। पोइ जंहिंमहिल बाद में तव्हां ॾिसंदव त हा हाणे आऊं हाणे relax भुली आहियां, वेंदी आहियां, हाणे केरु थो चए मूंखे वाक़ई यकीन नथी इहा नेचुरल जेको फेनामिना आहे इंसान जे रवैये ने तरीक़ेकार में ज़िंदगी जे व्यवहार खे वधाइण लाइ पहिरियों एडजस्टेबल करण जी कोशिशि कंदो आहे पाण खे, पोइ बाद में सम्झो त वाक़ई हाणे हर शइ जेकी आहे वाॻू मुंहिंजे हथ में आहिनि त आऊं हाणे आऊं केरु तव्हां केरु, वाक़ई अहिड़ी क्वालिटीज़ आहे इंसान में। ॾिसो इंसान हिकिड़ो अलाह साईं उनखे अहिड़ो सांचे तरीक़े सां जीअं त हमेशह आऊं चवंदी आहियां इंसान अशरफ मखलूक़ात आहे, त उन सॼे ज़ाविये खे अगरि समेटे रखिजे त हर शइ उहा जेकी इम्पॉसिबल आहे उहा पॉसिबिलिटी करे सघे थो। अलाह जे अकल ऐं शोर फहूं सां जेको अलाह साईं ॾात ॾिए थो उन में हू इंसान एबिलिटी करे ॾेखारे थो। बाक़ी इहा शइ इन ते मज़ीद कचहरी कंदासीं लेकिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। नाज़रीन ईअं हणूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते, कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन तव्हांजो असांजो साथ पियो हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221028555 डायल करे असां प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। अच्छा, हर चैनल्स जे हवाले सां उन में जेको मॉर्निंग शो जेको पहिरियों सुबुह जो आगाज़ हिकिड़े मॉर्निंग शो जे हर चैनल जो स्टार्ट थींदो आहे। ॾिसो त मॉर्निंग शो जीअं असांजो प्रोग्राम सभु महिराणा आहे त उन में सॼो समराइज़ जेको छा थिए पियो छा न पियो थिए, या घरनि में जेके बि नॉर्म्स हूंदा आहिनि, रिलेशन्स हूंदा आहिनि, इथिक्स हूंदा आहिनि, उन्हनि खे डिस्कस कयो वेंदो आहे। माना हिकिड़े सुबुह जो आगाज़ खे तव्हां निचोड़ करे अगरि तव्हां पंहिंजे ऑफिस में मौजूदु आहियो या तव्हां पंहिंजे सुबुह जे जेके नाश्ते खे इंजॉय था कयो, उन सां गॾु गॾु जॾहिं तव्हां हीअ सभु ॻाल्हियूं हिकिड़े मॉर्निंग शो खे ॾिसो त तव्हांखे हिकदमि सां हिकिड़ी वैराइटीज़ हिकिड़ी सॼी प्लेट में मिली वेंदी आहे। सभु छो त उन में सभु ॻाल्हियूं डिस्कस थींदियूं आहिनि। तव्हांजी जेके आहिनि अवेयरनेस ॾियण जे लाइ, जीअं मूं चयो त हाणे एक्सीडेंट्स हवाले सां थियनि था, उहा अवेयरनेस थींदी आहे, ड्रेसिंग जे हवाले सां, पंहिंजी हेल्थ जे हवाले सां, इवन की अगरि जीअं असांजा गेस्ट अचनि था मेन जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजे प्रोफेशन ऐं पंहिंजी लाइफ एक्सपीरियंस जे हवाले सां तव्हांखे उहो शेयर कंदा आहिनि सुबुह सां। त हिकिड़ो मॉर्निंग शो हिकिड़ो अहिड़ो गुलदस्तो हूंदो आहे जंहिंमें हर क़िस्म जा रंग जेके आहिनि, हर क़िस्म जी वैराइटीज़ तव्हांखे मिलंदी आहे। उन खां हिकिड़ी कॉल आहे, कॉल बि रिसीव कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा? अदीस अब्दुल्लाबाद लिगारी फिराम बिरछा खां। अव्हांखे भलीकार प्रोग्राम सभु महिराण में कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी, छा चवणु चाहींदो, कीअं पियो लॻे प्रोग्राम? अल्हम्दुलिल्लाह 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 बहितरीन सुबह में गुज़रे। अॼु जो मौजूद टॉपिक आहे त कोरोना जे बारे में, क्रिकेट जे बारे में। जी बाबूजा जी। हा, त क्रिकेट टीम मां हिकिड़ो भाउ वेठो आहे, सलाम उनखे सलाम अदु कंदो त असांजी क्रिकेट टीम जा न्यूज़ीलैंड वई हुई। जी त उतां उते टेस्ट मैच बि हाराए हुई, काउंटी बि हाराए वई, वनडे बि। त असांखे क्रिकेट खे इहा अपील कंदासीं भई जेके भलो भलो टीमूं आहिनि उन्हनि खे खटणु खपे। सही बिल्कुलु सही। जीअं ऑस्ट्रेलिया में वई, ऑस्ट्रेलिया में हाराए आई। ऐं साउथ जो माशाल्लाह एॾी फेवरेट टीम कोन्हे, थोरो नॉर्मल आहे। सही था चओ। हा, पर सवाल इहो आहे त बहितरीन परफॉर्म कनि जेके बि आहिनि, ॿधी में हुजनि। ऐं जेकर हिकु विकेट किरे थी त ॾूजी विकेट जल्दी किरे थी। सही था चओ मुंहिंजा भाउ, वाक़ई जेके वधीक तव्हांखे चुने में वणे इन ॻाल्हि खे डिस्क्राइब करे ॿुधाईंदा। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। जी जॾहिं हिकिड़ी विकेट किरे थी त जल्दी ॿी बि किरी थी वञे। उनजो जेको मेन सुवाल हो त पाकिस्तान, न्यूज़ीलैंड, ऑस्ट्रेलिया, सिर्फ़ु न्यूज़ीलैंड ऑस्ट्रेलिया न, अगरि इंडिया खे काउंट कजे त इंडिया पाकिस्तान टफ टाइम ॾींदी। एक्चुअली पाकिस्तान जो जेको कुझु टाइम पहिरियों पाकिस्तान जी पोज़ीशन हुई, उहा पाकिस्तान तमामु स्ट्रॉन्ग टीम हूंदी हुई। पाकिस्तान अहिड़ी टीम हूंदी हुई त ऑस्ट्रेलिया, मतिलबु इंग्लैंड बल्कि हिन में चए थी इंग्लैंड, न्यूज़ीलैंड, इंडिया, इहे 4 टीमूं हींअर तमामु स्ट्रॉन्ग आहिनि। त इन्हनि खां हींअर खटणु काफ़ी ॾुखियो आहे, ख़ासि करे हुननि जी कंडीशन्स में। पाकिस्तान सही वचन त न्यूज़ीलैंड वियो, हुते ऑस्ट्रेलिया वियो, टफ टाइम पाकिस्तान खे मिलियो। इन जो रीज़न हिकिड़ो इहो बि चई सघिजे थो, काफ़ी टाइम खां असां डिस्कस कंदा हुआसीं त सिलेक्शन में काफ़ी ब्लंडर आहिनि। ॾिसो हिकिड़ो नंढिड़ो कंपेरिजन खणो। हींअर पाकिस्तान साउथ अफ्रीका जे ख़िलाफ़ु दानिश अज़ीज़ खे मिडल ऑर्डर में खेॾायो, ऐं तव्हांजो चलो हुनखे कंपेयर कयो त तव्हां हिकिड़ो एक्सपीरियंस प्लेयर मोहम्मद हफ़ीज़ आहे, ठीकु आहे, हुनखे तव्हां कोन वठी वियो। चलो हुनजो को बि रीज़न थी सघे थो, हू चवंदा त असांखे अहिड़ो प्लेयर खपे जो असांजो फ्यूचर में कमु अचे। पर कंहिंजी सोच इहा बि आहे त जेसि ताईं तव्हांजो सीनियर प्लेयर फिट आहे त उहो टीम सां गॾु रही सघे थो। त हाणे तव्हां ख़ुदि ई हुन शइ कंपेयर कयो, जेकर दानिश अज़ीज़ जी जॻह ते मोहम्मद हफ़ीज़ टीम सां गॾु हुजे हा त परफॉर्मेंस जो केॾो फ़र्क़ु रहे हा। कुझु सिलेक्शन जे टाइम ते अहिड़ियूं शयूं मैंटेलिटी विच में अचे थी जो असां मतिलबु ग़ैर ज़रूरी तौर ते चेंजिंग्स कयूं था,
ऐं सही सिलेक्शन नथा कयूं जंहिंजी की टीम ऑटोमेटिकली कमज़ोर थींदी वञे। मिसाल चलो तव्हां ॿियनि टीमुनि सां पंहिंजी भेट नथा करे सघो, अगरि रिप्लेसमेंट ॿियनि टीमुनि में थिए पई त प्रॉपर मिसाल इंडियन टीम बि एतिरी जल्दी चेंजिंग्स कयूं आहिनि। अगरि तव्हां कुझु साल पहिरीं इंडियन टीम जे ते नज़र घुमायो त उन टीम मां हींअर के प्लेयर बि टीम में कोन्हनि। अगरि विराट कोहली, रोहित शर्मा हिकु ॿ प्लेयर अहिड़ा आहिनि जेके कंटिन्यू कंदा पिया अचनि, पर टोटली नई टीम आहे। तेंदुलकर कोन्हे, युवराज कोन्हे, हरभजन कोन्हे, ज़हीर ख़ान कोन्हे, मोहम्मद इरफान, जेके बि उनजा नाले वारा प्लेयर कुझु टाइम पहिरीं हुआ उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते रिप्लेस कयो। पर फ़र्क़ु सिर्फ़ु इहो त रिप्लेसमेंट जंहिं महिल जाइज़ हुयो तव्हां ओॾी महिल रिप्लेस कयो। या त तव्हांजो सीनियर परफॉर्म न कंदो हुजे भले, पर या त तव्हांजो जूनियर जेको हुनखे रिप्लेस करे पियो हुन खां वधीक बहितरीन परफॉर्म कंदो हुजे, उन टाइम ते तव्हांजी जेका चेंजिंग्स ठहे थी। तव्हां ॾे बैकअप में जेके प्लेयर्स अचनि पिया उहे उन टकर जा कोन पिया आया। जीअं मिसाल तव्हांजो यूनिस खान रिटायर थियो त उन जी रिप्लेसमेंट तव्हांखे कोन मिली, मोहम्मद यूसुफ रिटायर थियो तव्हांखे रिप्लेसमेंट कान मिली, तव्हांजा ओपनर या तव्हांजा जेके बॉलर जेके विया त उहे अञा रिप्लेसमेंट कान पई मिले। स्टिल जेके असांजा फास्ट बॉलर्स आहिनि वसीम अकम, वकार, शोएब अख्तर, असीं चऊं था असांजा अञा ताईं रिप्लेसमेंट कोन मिली आहे। चलो शाहिन शाह बि तमामु बहितरीनु हिकिड़ो आहे अगरि उनजी ॻाल्हि कजे, या बाबर आज़म चइजे त कुझु प्लेयर अहिड़ा आहिनि, पर ओवरऑल इहा हिकिड़ी माना सिर्फ़ वधीक बल्क फॉर्म में न मिले, जीअं हर कोई प्लेयर पंहिंजे एक्सपर्टीज़ हुजे, हुन जॻह ते हीअं जॻह ते हीअं, माना एक जीअं तव्हां चओ था समथिंग हिकु ॿ टे बसि ईअं। हा, मतिलबु मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त हिकदमि सां जेके चेंजिंग्स थियूं आहिनि न उन जेका टीम हिकदमि तव्हांजो हिकदमि कमज़ोर थी वई। न त पाकिस्तान जी टीम हुई कोन। अगरि थोरो प्लेयर चेंज करण महिल कुझु क्राइटेरिया मज़बूत हुजे त बाबा तव्हांजे 11 जी टीम आहे, 11 खेॾनि पिया, हाणे हुन में हिकिड़ो तव्हां चेंज कयो था, ॿ चेंज कयो था, त हुनजो क्राइटेरिया अहिड़ो हुजे जो जंहिंमहिल चेंजिंग्स थिए त नज़र अचे त यार वाक़ई असां हिन खे विहारे हिन खे खेॾायो आहे त हिन में उहो दम आहे। हाणे तव्हां ॾे जेको ऑलरेडी टीम में प्लेयर उहो वधीक बहितरीन प्लेयर आहे, उनखे तव्हां आउट ॿाहिरि कढी करे तव्हां हिकिड़ो अहिड़ो प्लेयर खेॾायो जंहिंखां 5 रन सूब न ठहनि त ऑटोमेटिक टीम त स्ट्रगल कंदी न। वाकई वाकई इहे ब्लेंडर तव्हांखे छा थो लॻे त भला इहे एतिरा ब्लेंडर इन सिलेक्शन बि छो था थियनि? हालांकि एतिरा ॾिसो था त तनक़ीदूं थियनि पियूं मैच जे, ॾिसो की असांजे कॉलर्स केतिरा मैच जेके उन्हनि असांखे ॿुधाया त हीअ बि मैच हारिजी वई, हीअ बि मैच हारिजी वई, हीअ बि मैच हारिजी वई, त पोइ हीअ संजीदा सीरियस अञा ताईं छो नथा थियनि? असांजे पाकिस्तान में अनफॉर्चुनेटली मतिलबु पाकिस्तान जो नालो वठी करे टीमूं घटि, पर हिकिड़ो इलाक़ाई सूबाई पंहिंजी दोस्ती यारी घणी थी हले। हाणे ॾिसो केतिरे वक़्त ताईं हिकिड़ो असांजो केस हो जेको सिंध वारनि जो केस हो त असांजा प्लेयर्स खे तव्हां प्रोमोट कयो, असांजे प्लेयर्स खे चांस ॾियो, त इहो ब्लेम कयो वेंदो त टैलेंट आहे ई कोन्हे, प्लेयर्स आहिनि ई कोन। हालांकि इहो चयो वेंदो भाई हद खां वधीक टैलेंट आहे, बेपनाह टैलेंट आहे, इलाही सारा प्लेयर तव्हां चांस ॾियो कोन। पर जीअं ही कुझु अर्सो आहे प्लेयर्स खे मौक़ो मिलियो आहे, 6, 7, 8, 9 साल जो अर्सो आहे, स्टार्ट थियो, शर्जील खां स्टार्ट थियो, पोइ हसनैन आयो, पोइ नुमान आयो, पोइ ज़ाहिद आयो, शाहनवाज़ ॾाणी आयो, त सभिनी नज़र आयो त टैलेंट आहे। मतिलबु उन खां अगरि माज़ी में वञो त बेपनाह टैलेंट हैदराबाद में मौजूदु हो, वेस्ट थियो आहे टैलेंट। अगरि टैलेंट खे सही टाइम ते यूटिलाइज़ कयो वञे बग़ैर के मतिलबु तासुब जे, बग़ैर कंहिं अहिड़ी शइ जे, तव्हां प्लेयर खे सही जॻह ते खेॾायो ऐं सही मौक़ो ॾियो त टीम जी पोज़ीशन कॾहिं बि न थींदी। पर असां ॾिठो वञो त हिकिड़े 2 मैचनि जी परफॉर्मेंस ते या हिकिड़े 2 फर्स्ट क्लास मैचुनि ते प्लेयरनि जी सिलेक्शन थी आहे पाकिस्तान टीम में, इहो त पोइ टीम स्ट्रगल कंदी न। एतिरो टफ जो परफॉर्म करे करे कराची जो बॉलर आहे ताबिश, परफॉर्म करे 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 फर्स्ट क्लास जूं 500 खां मथे विकेटूं आहिनि, अञा ताईं हिकिड़ो मौक़ो बि न मिलियो आहे। उनजे मुक़ाबले में अहिड़ा बॉलर आहिनि जिन फर्स्ट क्लास में डेब्यू कोन कयो आहे, हिकिड़ो 2 मैच खेॾी एकदमि टीम में अचो था वञनि, त कुझु त कंपेरिजन हुजे न। अच्छा, मतिलबु एतिरी तनक़ीदूं थियनि थियूं, ॾिसो तव्हां ही हिकिड़ो सॼो माना सोचे समराइज़ करे या त ईअं ई काफ़ी जेके क्रिकेट जा फैन आहिनि या जेके तंज़िया निगार आहिनि जेके क्रिकेट ते ॻाल्हाइनि पिया, ॾिसो जीअं इवेंट स्टार्ट था थियनि त हर चैनल ते जेको आहे क्रिकेट 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 छाइजी था, माना एतिरो त सभु कोई जेके हिन में फेवरेट उन्हनि जी गेम आहे, उनजे बावजूदि बि एतिरा तनक़ीद जा वार थियनि था या एतिरो पॉइंट आउट करायो थो वञे, जीअं हींअर तव्हां पॉइंट आउट करायो एतिरो जेके विकेट्स या रन्स वग़ैरह उनखे बावजूदि बि हिकिड़े अहिड़े प्लेयर खे खेॾायो पियो वञे, त हीअ एतिरी ॻाल्हियूं ॿुधण खे छा भला कनि बंदि करे वेठा आहिनि या करे वेठा आहिनि या ॿुधणु नथा चाहिनि या ॾिसणु नथा चाहिनि या बसि चवंदा जेको कयो जेको असांजी पंहिंजी मर्ज़ी आहे, जेको बि कुझु आहे ॻाल्हाए वञे। ॾिसो इन शइ जो जवाबु उहो ई बहितर ॾेई सघंदा। ॾिसो हिकिड़ो
शुरू खां वठी करे इहा पॉलिसी रही आहे। अगरि टैलेंट जी ॻाल्हि कजे, टैलेंट त हर जॻह ते आहे, पर केतिरो टैलेंट वेस्ट इन में पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी पॉलिसी थोरी अजीब आहे। तव्हांखे शइ जो मिसाल थो ॾियां, मुंहिंजो तालुक़ु हाला सां आहे, असांजी डिस्ट्रिक्ट मटियारी आहे, तक़रीबन 15 खां 16 साल थी विया आहिनि असांजी डिस्ट्रिक्ट हैदराबाद खां अलॻि थी आहे। सिर्फ़ु मटियारी डिस्ट्रिक्ट न, टंडो मोहम्मद खान डिस्ट्रिक्ट, टंडो लियार डिस्ट्रिक्ट, टई डिस्ट्रिक्टूं अलॻि थियूं आहिनि, मतिलबु टोटल 4। हाणे एतिरी वॾी मतिलबु 4 ज़िला हैदराबाद जी हिकिड़ो एॾो वॾो शहर आहे, उनखां अलावा हाणे चईन जी हिकिड़ी टीम आहे जंहिं मां डिस्ट्रिक्ट जी हिकु टीम 15 छोकिरा सिलेक्ट थींदा जेके अॻियां परफॉर्म कंदा। हाणे हैदराबाद ई एतिरो टैलेंटेड आहे, एतिरा टैलेंट प्लेयर हैदराबाद में, हैदराबाद जूं 3 टीमूं बि ठहनि न तॾहिं बहितरीन टीमूं ठही सघनि थियूं, पर उनजे बावजूद हिकिड़ी टीम आहे त डिस्ट्रिक्ट मटियारी, डिस्ट्रिक्ट टंडो मोहम्मद खान, टंडो लियार, टिनी खे मतिलबु इहे मतिलबु चयो वियो आहे त मतिलबु तव्हां हैदराबाद में ट्रायल ॾियो। हैदराबाद में ऑलरेडी एतिरा प्लेयर्स आहिनि जो हुननि जे लाइ को बि मौक़ो कोन्हे, को हिकिड़ो प्लेयर बि मां सिलेक्ट थिए हैदराबाद जी टीम में। हाणे 15 साल थी विया आहिनि, 3 डिस्ट्रिक्टूं अलॻि थिए, उन्हनि जी एसोसिएशन ठहण जे हवाले सां PCB वटि का बि पॉलिसी कोन्हे, माना अञा ताईं न हुननि खे का इन शइ फ़िक्र आहे। सम्झो हिकिड़ी ॻाल्हि खे, अगरि आउं चाहियां थो त मूंखे टैलेंट मिले, मूंखे अनलिमिटेड प्लेयर्स मिलनि, त आउं छा कंदुसि? आउं अहिड़ी जॻह ते वेंदुसि जिथे ऑलरेडी क्रिकेटर आहिनि, क्रिकेट खेॾी वञे बि, पर हुननि जो हिकिड़ो ऑफिशियली को क्राइटेरिया कोन्हे, को सिस्टम कोन्हे। हाँ, डिस्ट्रिक्ट मटियारी, डिस्ट्रिक्ट टंडो मोहम्मद खान, डिस्ट्रिक्ट टंडो लियार, अहिड़ी ॿियूं बि डिस्ट्रिक्टूं आहिनि काफ़ी सारियूं, घोटकी आहे या जामशोर खे प्लेइंग राइट्स मिली आहे, त इहे टीमूं इन्हनि में एतिरो टैलेंट, यकीनन टैलेंट त किथां बि निकिरी सघे थो न, एतिरा प्लेयर उहे किथे खेॾंदा, उन्हनि खे मौक़ो किथे मिलंदो? पर हुननि जे कन ते का झूम कोन थी रिंगे त आया हिननि खे वञिजे वा, तव्हां ॾे छा प्रॉब्लम आहे? तव्हां ॾे ग्राउंड कोन्हे, तव्हां ॾे प्लेयर्स कोन्हनि, क्लब्स कोन्हनि, तव्हां आख़िर छो तव्हांजी एसोसिएशन क्लब्स जे हवाले सां जीअं तव्हां माना ॻाल्हि कई त जेके PCB जेके क्लब रजिस्ट्रेशन करे पई, त पोइ एतिरी महिनत जॾहिं हुननि खे खणणा ई कोन्हनि प्लेयर्स, त पोइ ही क्लब रजिस्ट्रेशन छा, पोइ ही छा ॾिसण कई त पोइ छा जो सुठो ऐं हिकिड़ी कॉल रिसीव करण पोइ कंटिन्यू था। हेलो सलाम। वालेकुम सलाम, आप कीअं ठीक आहियो? बिल्कुलु ठीक ठाक, पहिरियों थोरो तारीफ़ कराईंदा? किंजा थी ॻाल्हायां। किंजा कीअं आहियो? ठीकु आहियो किंजा? कीअं पई गुज़रे सुबुह तव्हांजी? ॾाढी सुठी सुबुह गुज़रे अॼु तव्हांखे ॾिसां थी। महिरबानी, थैंक यू किंजा। छा चवणु चाहींदो अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां? तमामु सुठो आहे प्रोग्राम, अदा के सलाम मुंहिंजो। वालेकुम सलाम। ॿुधनि पिया। अच्छा जी 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 किंजा। अच्छा, मां तव्हां लाइ हिकिड़ो सॉन्ग चवंदमि, पर तव्हां ॿुधायो छा बचो? जी 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 ज़रूरु ॿुधायो। ऐं मां तव्हां तोखे विसारिया पितर मुंहिंजे वस में न आहे, मां मजबूर आहियां। तोखे विसारण मुंहिंजे वस में न आहे, मां मजबूर आहियां, सची थी ॿुधायां, ओ मजबूर आहियां, सची थी ॿुधायां। आपके बताने ले सॉन्ग चवाया। थैंक यू किंजा, थैंक यू सो मच। मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थींदा हो। थैंक यू सो मच। अच्छा जी, वाकई ये ॾिसो असांजे पंहिंजे व्यूवर्स या कॉलर्स असां पिया आहिनि, ऐं चवंदी आहियां त पंहिंजे घर में बि ईअं ई हुजणु घुरिजे, हिक ॿिए खे को ख़ुशियूं ॾियण लाइ का शइ डेलीकेट करणु घुरिजे, का शइ हिकिड़ी सुठी स्माइल ॾियणु, इवन की अगरि कोई चांहि जो कप ठाहे थो हुजे त उनखे थैंक यू, भले उहो वॾो भाउ हुजे, वॾी भेण हुजे या नंढो भाउ हुजे, त उनखे थैंक यू करणु ज़रूरी आहे। इन सां प्यार मोहबत अञा वधंदा। त किंजा थैंक यू सो मच। पर हींअर हलूं था असांजा शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो प्रोग्राम सुबुह मेराण में फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं हिकिड़ी कॉल बि मौजूदु आहे, कॉल रिसीव कंदासीं। हेलो सलाम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा? जी, मां दुआ थी ॻाल्हायां हैदराबाद खां। दुआ तव्हांखे भली कर। प्रोग्राम सुबुह मेराण में कीअं पई गुज़रे सुबुह तव्हांजी दुआ ऐं कीअं पियो लॻे प्रोग्राम? तमामु सुठी गुज़रे थी। आप मां तव्हांखे कॉल कंदी बि आहियां। बिल्कुलु मूंखे हीअं यादि अचे पियो। ऐं दुआ तव्हां कंदा छा आहियो? पढ़ंदी आहियां फर्स्ट ईयर में। पोइ हाणे छा सूरत हाल आहे? कॉलेज वग़ैरह एग्ज़ाम्स वग़ैरह थी विया तव्हांजा? जी, तव्हांजा एग्ज़ाम्स वग़ैरह थी विया? न हाली त न थिया। हाणे कोरोना वजह सां त असां स्कूल घटि वञूं था। ओहो, अच्छा, माना हाणे स्कूल्स वग़ैरह माना कॉलेज तव्हां बंदि कोन थियो आहे प्रॉपर तरीक़े सां? जी, चङो बंदि न आहिनि थिया, सही माना में ॿुधाईंदा, हाणे बंदि न आहिनि थिया।
अच्छा अच्छा ज़बरदस्त। पोइ भला तव्हांजो कहिड़ो फेवरेट सब्जेक्ट आहे? आउं ॾाढी पुछणु चाहींदमि तो आखो त उनखे कहिड़ो सब्जेक्ट वणंदो आहे? मूंखे सिंधी ऐं उर्दू। ज़बरदस्त। सिंधी पंहिंजी ॿोली ज़बरदस्त। सिंधी पंहिंजी ॿोली आहे, उहा पसंदि हूंदी आहे, बाक़ी उर्दू ॾाढो मूंखे पसंदि आहे। हाँ ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा अॼु असां प्रोग्राम जे वास्ते छा चवणु चाहींदो? प्रोग्राम सुबुह में पर इहो त ॿुधायो केतिरे टाइम खां ॾिसो था, केतिरे अरसे खां ॾिसो था? जी मां को ॾिसंदी ईंदी आहे तव्हांजो प्रोग्राम, एॾो इंतज़ारु हूंदो आहे तव्हांजे प्रोग्राम जो। महिरबानी। भला एॾो इंतज़ारु छो भला? कहिड़ी ख़ासि? छो जो मां जी निंड मां उथंदी आहियां 9 बजे, त पोइ स्कूल वेंदी आहे त नया ॾिसी सघंदी। जी मां नया वेंदी त तव्हांजो प्रोग्राम ई ॾिसंदी आहियां। वाह वाह ज़बरदस्त। भला नाश्तो कंदा आहियो सुबुह सां उथण सां? जी जी सुबुह जो सुनायो त अंडो ये करके की मानी। वाह वाह। कुझु पचाइण ईंदो आहे भला? जी जी बिरयानी पचाईंदी आहियां मां। वाह वाह ज़बरदस्त। पोइ केरु वधीक सभ खां इंजॉय कंदो आहे? कंहिंखे घणी वणंदी आहे? कंहिंजी फरमाइश? अम्मी बाबा कंहिंखे ॾींदो? अबू की ॾाढी हूंदी हर कुझु अबू खे ॾाढी सुठी लॻंदी आहे, त न दुआ ठाहे चां बि दुआ पचाए। अच्छा पर सभु कुझु दुआ करे। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। हा सभु कुझु अबू खे इलाही मतिलबु वणंदी आहे। ऐं मां वरी जॉब बि कंदमि। वाह वाह ज़बरदस्त। कहिड़ी जॉब करते हैं? छा थियणु चाहींदो? वॾा टीचर थींदमि। टीचर उस्ताद। ज़बरदस्त। एॾो बहितरीनु। पोइ कहिड़े सब्जेक्ट जी? सिंधी जी उर्दू जी? उर्दू जी। उर्दू जी। सही सही। लॻे थो तव्हांखे उर्दू लुगत शाइरी करण जो घणो शौक़ु हूंदो। अच्छा ॿियो घणा भाउ भेण आहियो तव्हां? अच्छा मूंखे भाइर 3 आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं सिस्टर 8 आहिनि। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। जी जी केतिरा आहिनि भाउ भेण? हेलो हेलो। जी 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 दुआ। जी तव्हांजी केतिरा आहिनि भाउ भेण? चलो ठीकु आहे। मूंखे थोरो आवाज़ में आख़िर में डिस्टर्बेंस थी वई, पर थैंक यू सो मच दुआ तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो ऐं उमेदु आहे त ईअं शामिलु थींदा रहंदो। मूंखे इलाही ख़ुशी थिए थी। अलाह तव्हांखे कामयाबु करे। जी जुनैद। फॉर्मल कचहरी थी। हा बिल्कुलु जुनैद जेको वेट पियो करे मूंखे इलाही सुठो लॻो जॾहिं दुआ जी मूंखे वरी रिकॉल अची विया हिते वकी असांजी सुठी कॉलर। अच्छा ही कॉलर्स जो असांजे प्रोग्राम सुबुह में इहो प्यारु हूंदो आहे। असां उहो चवंदासीं जीअं त हीउ फैमिली प्रोग्राम आहे, इंटरेक्ट थी करे इन्हनि सां ई इनखे अवेयरनेस ॾियणु, इन्हनि खे सम्झाइणु ॿुधाइणु, उन्हनि खे कुझु नॉलेज वठणु, त इहो ई प्रोग्राम सुबुह में रहण ते मोटिव हूंदो आहे। जी जी तव्हांजी जीअं कॉल हले पई PCB क्लब रजिस्ट्रेशन जे हवाले सां, मतिलबु पोइ ही अहिड़ी क्लब रजिस्ट्रेशन कराइणु जॾहिं को प्लेयर खणणो ई कोन्हे, पोइ एतिरी महिनत या एतिरी झाकोड़ या प्लेयर्स खे माना एतिरो संजीदा करणु त हू बि इंट्रस्ट वठणु पंहिंजे क्रिकेट में, वरी उनखे चांस ई न ॾियणु। न ॾिसो हिते हिकिड़ी ॻाल्हि करण जी आहे, ॾिसो तव्हां प्लेयर्स जो कमु महिनत करणु आहे, परफॉर्म करणु आहे, त बोर्ड जो कमु छा आहे, PCB जो कमु छा आहे? PCB जो कमु हिकिड़ो इहो आहे त पूरी क्रिकेट खे मतिलबु रन करणु, हुनजे मामलात खे ॾिसणु। त हिकिड़ो क्वेश्चन आहे हिकिड़ो त मतिलबु हिकिड़ो वॾो हिकिड़ो इलाइक़ो आहे तव्हांजे मुल्क जो जेको मतिलबु मटैरी डिस्ट्रिक्ट आहे, टंडो मोहम्मद ख़ान डिस्ट्रिक्ट आहे, मटैरी डिस्ट्रिक्ट आहे, हिकिड़ो वॾो इलाइक़ो आहे। लाज़मी ॻाल्हि आहे हिन में केतिरी क्रिकेट हूंदी, बेशुमार क्रिकेट आहे। हाला में, भिड़शा में, मटियारी में, सईदाबाद में, टंडो मोहम्मद ख़ान में, टंडो लियार में तमामु घणी क्रिकेट आहे। हद खां वधीक बहितरीनु टैलेंटेड प्लेयर मौजूदु आहिनि। अगरि इन्हनि खे 15 साल थी विया आहिनि त 15 सालनि खां इन्हनि टई डिस्ट्रिक्टूं कोन्हनि, मतलब जेके बैठा हैं करता धरता जो PCB को रन करते हैं, जो बैठे हैं, 3 डिस्ट्रिक्ट हैं, टंडो मोहम्मद खान, मटियारी, टंडो लियार, 3 डिस्ट्रिक्ट हैं जो 15 साल हो गए, उनके पास उनके एसोसिएशन नहीं है, तो इतना बड़ा टैलेंट जो वहाँ पे वो कहाँ जाएगा? सही मैं भी उर्दू में कुछ के बुधन के ऑफिशियल इतना बड़ा टैलेंट है, 15 साल हो गए, कोई इतनी भी फिक्र नहीं कि चले एसोसिएशन थोड़ी कमजोर है, क्लब कम होंगे, हो सकता है इस वजह से वो रजिस्टर ना हो पा रहे हो। आपकी रजिस्ट्रेशन पॉलिसी भी नहीं थी, अभी आई है, अभी काफी सारे मतलब ॾिसो करण जे लाइ हर ॿोली में उनके समझाइण जो तरीक़ो आहे, पंहिंजी ॿोली में असां उन्हनि खे ॿुधाए सघूं था। ग़लति आहे, बिल्कुलु ग़लति आहे। 15 साल थी विया आहिनि, एसोसिएशनूं कोन्हनि, उन्हनि जी का फिक्र कोन्हे। तव्हां हिकु दफ़ो लड़ी आया, तव्हां हिकु दफ़ो आया हुते त यार छा मसइलो आहे तव्हांजे ग्राउंड, तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, 2007 में असांजो क्लब मेमोर क्रिकेट क्लब जंहिं ग्राउंड कॉम्प्लेक्स जी कोशिशि कई, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मंज़ूर करायो हाला में। हाणे हाला वारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खे, टंडो मोहम्मद ख़ान में बि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, उन्हनि खे 2007-08 में कॉम्प्लेक्स मंज़ूर थिया आहिनि। अॼु ही तक़रीबन 13 सालनि कॉम्प्लेक्स जो कमु जीअं रुकियो पियो तीअं रुकियो पियो आहे। माना इन में सिंध गवर्नमेंट जी तव्हां नाहेली ॾिसो त अञा ताईं 12-13 सालनि जो प्रोजेक्ट कंप्लीट कोन करायो आहे,
जेके अशद ज़रूरी ग्राउंड्स आहिनि अगरि माना 12 ऐं इन खे कंटिन्यू कंदमि 12-13 सालनि खां हिकिड़ो प्रोजेक्ट हैंग लॻो पियो आहे उन खे कंप्लीट पिछा न थी आहे इन ते वधीक इन तो ई कंटिन्यू कंदासीं लेकिन कॉल खां पोइ हलो सारिको जी वालेकुम सलाम जी मामा लाउसी दादो में बुलाया अच्छा तव्हांखे भलीकार प्रोग्राम सबब मेराण में अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आमीन हींअर जुनेद वेठो आहे हालाही असांजो स्पोर्ट्स एंकर हुनखे चयो त मामा लाउसी सलाम ॿुधनि पिया जी जुनेद तव्हांखे वालेकुम ऐं मुंहिंजो हुनजो नंबर मूंखां मिस थी वियो आहे जो उहो मूंसां कॉन्टेक्ट बि करे ज़रूर बहितरीन तव्हांजो प्रोग्राम हली रहियो आहे स्पोर्ट्स ते जॾहिं तव्हां ॻाल्हायो न तव्हां सां ॻाल्हाइण चाहिनि था मामा कीअं ठीकु आहियो जी अलहमदुलिल्लाह मां पुछायो जुनेद जी जी अलाह शुक्र आहे ज़ाहिद दादू में हूंदो ज़ाहिद ई ॾियो मूंखां मिस थी वियो आहे सर बिल्कुलु आउं कयां थो कॉल तव्हांखे प्रोग्राम खां पोइ मुंहिंजो ज़ाहिद बि त दादू में हूंदो कॉल ड्रॉप थी वई तव्हां यकीनन हाणे हिननि खे जेको आहे बसि ॾिसो हीअ असांजे प्रोग्राम सुबुह मेराण जी जेकी क्वालिटी आहे अगरि कोई कंहिंखो नंबर मिस थो थी वञे उहो उते असांजे प्रोग्राम में ॾिसी करे कॉल जेको पंहिंजो मामा लाउती आहे दादू जो आहे ऐं जेको ज़ाहिद महमूद जेको पाकिस्तान टीम सिलेक्ट थियो आहे त उन्हनि जो सम्झो त वॾो ई आहे हुन सां गॾु ई हूंदो आहे त तमामु मामा लाउती तमामु घणी सपोर्ट कई ज़ाहिद खे ऐं तमामु घणो ख़ुशि आहे ज़ाहिद वरी बि माशाल्लाह टेस्ट में सिलेक्ट थियो वरी हींअर ज़िम्बाब्वे टूर लाइ T20 में नालो आयो आहे ज़बरदस्त मुबारक हुजे हिननि खे हुननि जे सॼे घर खे यकीनन असांजे सिंध जो टैलेंट इन तरीक़े सां परफॉर्म कंदो त ख़ुशी थींदी आहे चाहींदासीं त जेको ग्राउंड वारी ॻाल्हि कंटिन्यू ॾिसो असांजी इहो त ग्राउंड त 10-12 साल थी विया आहिनि उन खां अलावा असांजे जेके तक जा उम्मीदवार उन्हनि जी तव्हां सोचो जेके हाई स्कूल ग्राउंड आहे ख़तमु थी वियो कॉलेज ग्राउंड आहे ख़तमु थी वियो एतिरी बि न आहे त भला कुझु न कुझु भला जेके फंड्स आहिनि जेके डिस्ट्रिक्ट लेवल ते हूंदा आहिनि उन्हनि में कुझु करे प्लेयर्स खे ग्राउंड ॾिनो वञे ऐं उनजो असां क्रेडिट ॾींदासीं रहीम खोसो आहे भिटशा जो उन पंहिंजे पर्सनल एफर्ट्स ते उते ग्राउंड खे ग्रासी करायो ट्रॉफिकेट करायो पर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वारनि जो का बि दिलचस्पी कोन्हे त पाकिस्तान जो हिकिड़ो एॾो वॾो इलाइक़ो आहे जंहिंमें 3 डिस्ट्रिक्टूं आहिनि उन्हनि ॾे वञी उन्हनि खां पुछो आहे तव्हां ॾे ग्राउंड आहे कोन्हे तव्हां ॾे क्रिकेटर आहिनि उहे क्रिकेटर केॾांहुं वेंदा एॾो ॾिसो टैलेंट वेस्ट थियो न तव्हांजो कमु छा तव्हांजो कमु आहे तव्हां टैलेंट खे पॉलिश करे पाकिस्तान टीम में खणी अचो त एॾियूं सारियूं डिस्ट्रिक्टूं आहिनि जिन में एसोसिएशन कोन्हे उहो टैलेंट वेंदो केॾांहुं हींअर हिकिड़ो क्लब रजिस्ट्रेशन हले पई पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त ऑनलाइन रजिस्ट्रेशन शुरू थी आहे फर्स्ट टाइम ऑनलाइन रजिस्ट्रेशन थिए पई उन में तव्हां ॾिसो सिर्फ़ु मटियारी मां ज़िले डिस्ट्रिक्ट मां 22 क्लब तक़रीबन 23 क्लब रजिस्टर्ड थिया आहिनि टंडो मोहम्मद खान मां अलॻि थिया टंडो लियार मां अलॻि थिया मतिलबु एतिरो टैलेंट मौजूदु आहे न 12 डिस्ट्रिक्टुनि ते हिकिड़ी एसोसिएशन ठहे थी 23 क्लब हिकिड़े क्लब मां डिस्ट्रिक्ट मां रजिस्टर्ड थियनि त केतिरो टैलेंट आहे जेको वेस्ट थींदो अचे जेकर अञा बि जेकर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अञा बि कन न धरियो त अॻियां बि इहो 15 सालनि जा ॿिया 15 साल थी वेंदा ग्राउंड आहे 12-13 साल थी विया आहिनि न ठहियो 12-13 साल कम से कम ॾिसो न हिकिड़ो PCB खे सिर्फ़ु ब्लेम करणु सही कोन्हे असांजी गवर्नमेंट ऑफ सिंध आहे उनखे बि त सोचणु घुरिजे न त असांखे कम अज़ कम हर डिस्ट्रिक्ट में हिकिड़ो ग्राउंड त ॾियणु घुरिजे हर सिटी में हिकिड़ो ग्राउंड त हुजे हींअर ॾिसो बीमारियूं केॾियूं आहिनि केतिरा प्रॉब्लम्स आहिनि अॼुकल्ह कंहिंखे वॉक लाइ इशू थो थिए कंहिंखे हिकिड़ो प्रॉपर जॻह थो हुजे न शहर में कॉम्प्लेक्स आहे कॉम्प्लेक्स जो हिकिड़ो प्रोजेक्ट मंज़ूर थियो ऐं हाणे उहो कंप्लीट कोन थो थिए कंप्लीट थी वञे त केॾो ज़बरदस्त थींदो त एतिरो त मतिलबु आख़िर कुझु त कया वेठा आहिनि फारिग कुझु त कनि आख़िर छा त एॾो वॾो कमु त कोन्हे त भई प्रोजेक्ट आहे हिनखे कंप्लीट कराइण अच्छा ॾिसो वाकई इहे चाहे माना 3 डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन्हनि जी माना को पुछाण नथी थिए या कम थिए बसि इहे जेके बि प्लेयर्स आहिनि बसि पंहिंजे माना घरनि जे आॾो या हिकिड़े शाम जो टाइम ॿाहिरि थो थिए त रोड ब्लॉक करे क्रिकेट खेॾण लाइ या शायदि उन्हनि जी बसि फ्यूचर ई सम्झंदो बसि हिननि में जेके आहिनि बसि विंदर न हुजनि हू हर कोई जेको पंहिंजे पंहिंजे ख़्वाब में सोचे थो बहितरीनु सुठी क्रिकेट खेॾंदा मतिलबु ग्राउंड्स आहिनि क्रिकेट खेॾंदा पर ऑफिशियली ऑफिशियली जेसिताईं तव्हांजी क्लब क्रिकेट ऑफिशियली न हूंदी या डिस्ट्रिक्ट न हूंदी परफॉर्म न कंदो अॻियां कीअं निकिरंदा अच्छा ही जेकी आहे PCB जेके हाणे क्लब रजिस्ट्रेशन करे पई त इन जो मूजिबि ॿुधायो छा कंदा ई कहिड़े हद ताईं जॾहिं एतिरो थोरो घणो एफर्ट बि वठनि था त पोइ अॻिते अचण या इन सभु शइ करण जो छा मक़सदु आहे फ़िलहाल त जेके बि क्लब रजिस्टर्ड थींदा उहे जेके ऑलरेडी जंहिंसां एफिलिएटेड जीअं असांजी डिस्ट्रिक्ट मटियारी टंडो मोहम्मद खान टंडो जेके एफिलिएटेड हैदराबाद सां आहिनि त फ़िलहाल रजिस्टर्ड थियनि हैदराबाद सां ज़म थींदा क्लब पहिरीं रजिस्टर्ड थींदा आहिनि पहिरीं प्रोसेस हिकिड़ो हूंदो आहे त सदर जेको आहे पंहिंजी बायोडेटा प्लस में फीस वग़ैरह जमा कराए हिकिड़ो पंहिंजो क्लब जे नाले सां रजिस्टर कराईंदो आहे उन खां पोइ फर्दर प्रोसेस थींदो आहे पोइ प्लेयर्स जा नाला वेंदा आहिनि पोइ अॻियां पोइ फाइनल स्क्रूटनी थींदी
पोइ फाइनली पाक क्रिकेट बोर्ड प्लेइंग राइट्स ॾींदो आहे अगरि हुनजे पूरे हुन क्राइटेरिया में क्लब लथो त न त पोइ कैंसिल थी वेंदो बहरहाल इहो सिस्टम ऑनलाइन फस्ट टाइम थिए पियो ऐं इन जो फ़ाइदो वठनि पिया जे उहे एसोसिएशन उहे डिस्ट्रीब्यूशन जो पहिरीं प्लेइंग राइट्स पहिरीं कोन्हनि वाकई की बसि चलो ठीकु आहे हिकिड़ो इनिशिएटिव स्टे वठंदा लेकिन जेकी जंहिं शइ जी मेन ज़रूरत आहे ज़रूरत आहे जी ग्राउंड ते तव्हां वॉक जी ॻाल्हि कई पर यकीनन हेल्दी एक्टिविटीज़ बि असां लाइ बि ज़रूरी आहे थोरो ॾुख जी ॻाल्हि आहे अगरि गवर्नमेंट ऑफ सिंध खे इन पॉइंट ऑफ व्यू अगरि चेक कंदव न त उन्हनि जी इन शइ जी तरफ़ दिलचस्पी घटि आहे त ग्राउंड्स हुजनि मतिलबु इहा थोरी दिलचस्पी घटि आहे मतिलबु एटलीस्ट तव्हांजी इहा पॉलिसी हुजे त हर सिटी में हिकिड़ो तव्हां ग्राउंड ॾियो प्रॉपर ग्राउंड छा त असां हिकिड़ो इहो जहिड़ो बि कोन्हे त यार तव्हांखे ग्राउंड ॾियणो फुटबॉल जो अलॻि ॾियणो आहे हॉकी जो अलॻि ॾियणो आहे असांजे माशाल्लाह असां किथे बि वञो 95% खेॾण वारा आहिनि ई क्रिकेट त तव्हां ॾे को स्क्वैश लाइ या तव्हां ॾे को बैडमिंटन लाइ फरमाइश नथी थिए फरमाइश आई कोन्हे तव्हां ते प्रेशर अगरि आहे त क्रिकेट जो आहे तव्हां क्रिकेट ग्राउंड अच्छा ॾिसो केतिरो वॾो प्रेशर बि आहे एतिरी वॾी जेकी सॼी दुनिया में मनपसंद गेम बि आहे पाकिस्तान जा जेके बि अवाम आहे जेके बि पहिरियों जेके क्रिकेट सां एतिरा लव कनि था एतिरो प्यार कनि था उनजे बावजूद बि मतिलबु इहो अहिड़ो हाल आहे जंहिं शइ ते माना संजीदगी एतिरो प्रेशर वठियो त उनखे त बहितर बणाइण जी कोशिशि करणु घुरिजे बिल्कुलु पर हुननि जी कोन्हे न हू चवंदा त हीअ त वांदनि जो कमु आहे हिनखे सही अच्छा पर ॾिसो हालांकि जॾहिं मैचिस वग़ैरह थियनि था त इहे सभु जेके बि जंहिंजे कार वधनि जंहिंजे हथनि में हींअर PSL थियो जंहिं महिल मुराद अली शाह साहिबु सीएम सिंध जेको आहे PSL कराची में थियो त यकदमि प्रेस कॉन्फ्रेंस असां फुल फैसिलिटेट कंदा न बि कंदव त हूअं ई PSL जो टूर्नामेंट थी वेंदो PC बि एतिरा स्पॉन्सर्स आहिनि अगरि तव्हां हुनखे फैसिलिटेट न बि कयो त उहो करे वठंदा जंहिं शइ ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे उहा हीअ आहे हीअ तव्हांजो पूरो सिंध आहे जिते ग्राउंड जी ज़रूरत आहे हैदराबाद जे न्यास स्टेडियम जी हालत वञी ॾिसो कुझु टाइम अगरि छॾियो न तव्हां हिते बाक़ाइदे हिकिड़ो जेको न हिकिड़ो पुराणे दौर जो म्यूज़ियम चइबो आहे त भाउ विज़िट कयो हा जीअं कचो किलो आहे पको किलो आहे ईअं तव्हांजो न्यास स्टेडियम बि ईअं आहे हिकिड़ो खंडर सॼो सीढ़ियूं टुटियूं फुटियूं पयूं आहिनि क्रिकेट मतिलबु हिकिड़ो आम क्रिकेटर वञे त चई किथे चीज़ त को झंग वंग ॻाल्हि आहे छा त सोचो इंटरनेशनल क्रिकेटर किथां ईंदो हिते खेॾणु हुनखे अलावा तव्हांजा हेॾा ग्राउंड्स आहिनि तव्हां नवाब शाह खे प्रोमोट करे एॾो ज़बरदस्त ग्राउंड आहे प्रोमोट करे सघो त तव्हां कराए सघो था हेॾा सारा ग्राउंड्स मतिलबु करे इंटरनेशनल क्रिकेट हिते थियणु घुरिजे सही अच्छा हिकिड़ो माहौल बि मिलंदो पोइ बि हिकिड़ी शइ परफॉर्मेंस सुठी थींदी आहे अगरि जीअं हाणे त क्रिकेटर खे हिकिड़ो बहितरीनु लग्ज़री जेको आहे चलो लग्ज़री न नॉर्मली लग्ज़री जी वॾी ॻाल्हि थी वेंदी नॉर्मली ग्राउंड मिलियो वञे सुठो साफ़ु सुथिरो ॾींहं में बि यकीननि पोइ उनजी प्रैक्टिस बि सुठी थींदी उन्हनि खे फीलिंग्स बि सुठियूं हूंदियूं अॻिते वक़्तनि लाइ मुंहिंजा ड्रीम्स बि वॾा थींदा इन ते कंटिन्यू कंदासीं लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते नाज़रीन हीअं त शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं यकीन सां चवणु चाहींदमि त मुंहिंजी बि जेकी बि प्यारी भेणियूं आहिनि जेके हींअर असांजे प्रोग्राम सुबुह में ॾिसनि पियूं रमज़ान जी तयारी में ग्रोसरी जे हवाले सां उहो त ठीकु आहे लेकिन रेसिपीज़ जी बि तयारी वधीक कंदियूं हूंदियूं त ख़ासि हुते जेको घणो जेको थींदो आहे तयारी थींदी आहे उहो असांजी इफ़्तारी में थींदी आहे त कहिड़ी कहिड़ी डिशिस जेके हूंदियूं आहिनि उहे ठाहिणु घुरिजनि वॾा जेके आहिनि हाणे त पहिरियों त दौर हूंदो त हिकिड़ी कुक बुक वठी ईंदा हुआ त उन कुक बुक जे हवाले सां मूंखे यादि आहे मुंहिंजी जेकी कज़न्स वग़ैरह हूंदियूं सोटूं हूंदियूं त उहे हिकिड़ी बुक खे ॾिसी किताब खे ॾिसी करे जेके आहे सुठा सुठा डिशिस माना हिकिड़ो रमज़ान जॾहिं ईंदो त तॾहिं असांखे जेके लेविस डिशिस खाइण जो घर में मौक़ो मिलंदो त माना हिकिड़ो कॉम्पिटिशन थी वेंदो आहे त माना अॼु आउं हीअ डिश ठाही आहे त तव्हां वरी पाड़े में ॾिसूं ऐं जीअं हिक ॿिए खे ॾियणु वठण जो असांजो थींदो आहे त असांजे हाणे ॿिए जे तरफ़ां छा थी थिए असांजी तारीफ़ थिए थी वाखाण थिए थी त माना हींअर जेके आहिनि जेके बि घर में जेके ख़वातीन आहिनि मुंहिंजी पहिरियों भेणियूं आहिनि त उन शइ में बि इहा कंटिन्यूस हाणे त यूट्यूब में चैनल्स बि अची विया आहिनि क़िस्म क़िस्म जी जेकियूं डिशिस थियनि थियूं अफ़्तारी जे हवाले सां इंटर जे हवाले सां उहे सभु शइ तयारु करण लाइ सभु सुठियूं इहो बि हिकिड़ो एक्टिविटी हूंदी आहे घर में हिकिड़े रमज़ान खे ख़ूबसूरत तरीक़े सां पीसफुल तरीक़े सां इंजॉय करण में
लेकिन इन सॼे फ़हरिस्त में जेके कम डिवाइड थींदा आहिनि ख़ासि तौर ते कुकिंग जे हवाले सां कंहिं मुंहिंजी हिकिड़ी प्यारी भेण खे कमु जीअं असांजे पंहिंजे घरनि में बि ईअं थींदो आहे लेकिन वाहिद हिकिड़ी ॿी प्यारी भेण हूंदी आहे जेके सभु खाई पी हलाए वेंदा आहिनि पोइ उनखे थां धोअण जी ज़िमेदारी सिर्फ़ु उहो हिकिड़ी ते हूंदी आहे उहो पोइ इंतज़ारु कंदी आहे त सभु खाइजनि त उहो आऊं बेका बटन वग़ैरह थो आहे त इन्हनि में बि पंहिंजो जेको रिश्तनि में प्यारु हूंदो आहे हिकिड़े दस्तरख़ान में वेही करे जॾहिं अज़ान जो आवाज़ु थींदो आहे त उन अलाह साईं जे जॾहिं हुकुम थींदो आहे त पोइ जेको असां पंहिंजो उहो रोज़ो जेको आहे खोलींदा आहियूं पोइ उन में पंहिंजी जेके डिस्कशन्स थींदियूं आहिनि पंहिंजो प्यारु मिलाप थींदो आहे इहो बि हिकिड़ो रमज़ान जी हिकिड़ी बरकत आहे इहो बि रमज़ान जो हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो अहिड़ो ख़ूबसूरत मूमेंट हूंदो आहे जेको असां पंहिंजी ज़िंदगी मां नंढपण खां वठी वॾनि ताईं जेको खणी वेंदा आहियूं ऐं डिलीवर कंदा वेंदा आहियूं ईअं हूंदो आहे न यकीनन तव्हां इन शइ खे बि इंजॉय कंदा हूंदव ॾिसंदा हूंदव त सॼे जॾहिं रमज़ान जो जॾहिं माहौल अची वेंदो आहे त कुक वैराइटीज़ में शयूं मिलंदियूं आहिनि खाइण पीअण जे हवाले सां बिल्कुलु तव्हां सही चयो रमज़ान जो मक़सदु त कुझु ॿियो हो पर असां कुझु ॿियो बनाए छॾियो हालांकि रमज़ान त हो त तव्हां कुझु न खाओ बुखिया रहो पर अफ़्तार में त कुझु खाओ ऐं सहरी जहिड़ो सिस्टम थी वियो आहे जो त उहा शइ बहरहाल इहो तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त हद खां वधीक इन शइ में ॿाहिरां बि ॿिन्ही पासनि खां काफ़ी कुझु शयूं अची वेंदियूं आहिनि दस्तरखान भरिजी वेंदा आहिनि ईअं लॻंदो आहे जहिड़ो हिकिड़े ॾींहं जो रोज़ो न पर को 2-3 हफ़्तनि जो रोज़ो आहे बहरहाल इंजॉय थींदो आहे इहो अफ़्तार वारो बि टाइम बि सहरी वारो टाइम बि ऐं रमज़ान जो जेको पंहिंजो हिकिड़ो अलॻि ई हिकिड़ो चाम हूंदो आहे हिकिड़ो अलॻि ई मज़ो आहे बाक़ी इहे बि सभु रोज़े में रमज़ान खे जेको इंजॉय करण जा हिकिड़ा मूमेंट हूंदा आहिनि नंढपण में को वठी उहे अलॻि हूंदा आहिनि वॾा जॾहिं थी वेंदा आहियूं त उहो पोइ अलॻि क़िस्म जी पोइ रिस्पॉन्सिबिलिटीज़ हूंदियूं आहिनि नंढड़ा हूंदा आहिनि त पोइ बसि असांखे रोज़ो रखी करे छॾो अफ़्तार ते दस्तरख़ान ते वेड़ो पवंदो जॾहिं आहिस्ते आहिस्ते वॾा थींदा वेंदो त पोइ उन ते बि रिस्पॉन्सिबिलिटी कोई चवंदा तव्हां जूस ठाहे छॾियो कोई चवंदा त तव्हां प्लेटूं रखी छॾियो त इहे सभु जेकी गैदरिंग्स हूंदी आहे इहे ज़रूरी हूंदियूं आहिनि ऐं आउं इहा बि ॻाल्हि ॿुधाइणु चवणु चाहींदमि त जेको पाड़े में जेके असां शेयरिंग कंदा आहियूं त उन जो मेन मोटिव इहो हूंदो आहे त सपोज़ अगरि कंहिं वटि रोज़ो खोलण लाइ का अहिड़ी का लेविश डिश या पिटण लाइ का न हुजे इन जे करे असां हिक ॿिए खे जेके खाधा जेके पंहिंजो सुठो खाधो ठाहियूं था त उहो शेयर करूं था त जेको अलाह साईं जेको असांखे रिज़्क़ ॾिए थो ख़ासि तौर ते अहिड़ी मुबारक महीने में असां ॿियनि खे बि इंजॉय करायूं एतिरी महिनत करे एतिरो यूट्यूब ते या कुकिंग ते उन हवाले सां डिश खे तयारु था कयूं त पंहिंजे पाड़े में बि त ॾिसो त शइ में बि अगरि हुननि वटि एतिरो खाधा न आहे त असांजी उन सां अच्छा हिन में सवाब बि आहे केतिरो वॾो सवाब आहे कंहिंखे रोज़ो रखाइणु कंहिंखे रोज़ो खोलाइणु तव्हांजे घर में भला छा एक्टिविटीज़ तयारियूं थींदियूं आहिनि हाणे ख़ैर सां रमज़ान अचण वारो आहे बसि कुझु ई ॾींहं बचिया आहिनि मुंहिंजे घर वारा उहो डाइटिंग में बिज़ार आहिनि बहरहाल इहो अफ़्तार जी तयारी थींदी आहे हरनि थींदी आहे असां जॾहिं असां थोरो चेंज थियो कुझु टाइम पहिरीं जॾहिं हिकिड़ो सभु जॉइंट हूंदासीं हिकिड़ो अलॻि हूंदो तंहिं टाइम ते को वधीक मज़ो हूंदो छो त हिकिड़ो तव्हां अॼुकल्ह जी हूंदी बिल्कुलु सभु अॼु तयारी कंदी हुयूं का कुझु बि ठाहे कुझु त हिकिड़ो उहो हिकिड़ो अलॻि चाम हूंदो जंहिंमहिल पूरी फैमिली वेंदी अफ़्तार जे टाइम ते ख़ासि तौर ते त हिकिड़ो मज़ो अलॻि हूंदो हाणे भई माण्हू अलॻि थी वियो आहे हाणे एतिरो फैमिली मेंबर कोन्हनि 1 ॼणो 2 ॼणो त हिकिड़ो नंढिड़ो दस्तरखान हूंदो आहे बहरहाल पोइ बि उहो मज़ो त रहे थो बाक़ी ॿार सिखनि था सां जॾहिं ॿार वेहनि था नंढड़ा पंहिंजे पेरेंट्स खे या पंहिंजे वॾा भाउ भेणनि खे ॾिसनि था त उन्हनि मां वधीक सिखनि था अॻिते इहा शइ डिलीवर थींदी वेंदी ऐं चाहींदा त इन शइ खे कंटिन्यू ॾे जी जी तव्हां कुझु बिल्कुलु इहे शयूं हुजणु घुरिजनि छो त अॼुकल्ह माहौल एतिरो थी वियो आहे जो हिकिड़ो इहे जेके शयूं आहिनि जेके असांजे ख़ासि तौर ते इस्लाम खे असांजे जेको आहे उनखे रिप्रेज़ेंट कनि थियूं त उन्हनि जे मतिलबु काफ़ी शयूं घटिजी वियूं आहिनि असां मॉडर्न जी तरफ़ घणा हलिया विया आहियूं हाणे इहे शयूं आहिस्ता आहिस्ता माण्हुनि जी ज़िंदगी मां वञनि पियूं त इन्हनि शयुनि खे वधीक प्रमोट करण जी ज़रूरत आहे वाकई जीअं स्मार्टफोन जी वजह खां थी वियो या ॿियूं फर्दर एक्टिविटीज़ थी वियूं अच्छा कोरोना असांखे घर में विहारे त छॾियो आहे लेकिन इंट्रैक्ट करणु या कम्युनिकेट करण खां थोरो घटि करे छॾियो अथई ऐं बि उन ॾींहुं फील कयां पई वरितुसि अॼुकल्ह त जेके आहिनि मूवीज़ वग़ैरह बि सभु कोई जेको आहे पहिरियों त वॾी स्क्रीन ते सभु कोई इंजॉय कंदा त टेलीविज़न ते या सीरीज़ प्लेयर्स ते अॼु कोई हिकिड़े नंढे इन फ़ोन ते जेको सभु कोई अलॻि अलॻि पंहिंजे पंहिंजे मुंहं सां हर कोई फिल्म ॾिसे थो त मतिलबु हिकिड़े गॾु हिकिड़ी फिल्म गॾु वेही करे ॾिसण जो बि मज़ो उहो बि कोन रहियो आहे बिल्कुलु मोबाइल हिकिड़ी पूरी तव्हांजी लाइफ चेंज करे छॾी आहे हिकिड़ो मोबाइल अॻे तव्हां ॾे एतिरियूं सारियूं शयूं हूंदियूं हुयूं सभु कन्वर्ट थी करे हिकिड़ो मोबाइल में अची वियूं आहिनि हाणे कहिड़ियूं टेलीविज़न कहिड़ियूं केबल टीवी कहिड़ियूं तव्हांजूं
सीडियूं गाना आईपैड कहिड़ा कुझु बि न सभु शइ तव्हांजे मोबाइल में अची हाणे वई आहे। क्रिकेट ई ॾिसो क्रिकेट जो मैच थिए थो सीरीज़ पहिरियों त क्रिकेट सभु गॾु वेही करे या फ्रेंड्स हिक ॿिए खे प्रोग्राम्स ठाहींदा त बाबा ऐं तव्हांजे घर अची इहा क्रिकेट खे एंजॉय कंदासीं गॾु ॾिसंदासीं इवन जंहिं महिल हींअर गैदरिंग में वेठा आहिनि 4-5 ॼणा त सभु मोबाइल में लॻा सभु कोई पंहिंजे मोबाइल में क्रिकेट ॾिसंदो सही मोबाइल ते हिकिड़ो पूरो चेंज करे छॾियो आहे। वाकई वाकई बाक़ी उहो पहिरियों वॾी स्क्रीन ते ॾिसण जो गॾु ॾिसण जो पंहिंजो मज़ो हूंदो वरी इहे हाणे इहे वरी कुझु मतिलबु कैरियर केसिस में करिणो पवंदो आहे इंतज़ाम त अहिड़ो को कजे प्लानिंग कजे जो वेही करे गॾिजी करे ॾिसे ॾिसिजे पर इहो हाणे तमामु ॾुखियो थी वियो आहे पर पोइ बि अच्छा एतिरी फैसिलिटीज़ हुजण जे बावजूद बि पहिरियों त ॾुखियो हूंदो त भई हिकिड़ो इंतज़ाम कजे कीअं कजे पोइ बि माना हिकिड़ी चाह हूंदी दिलचस्पी हूंदी प्यार मोहबत हूंदो पाण में इंट्रस्ट हूंदो हिकिड़ी मैच ॾिसण जो हिकिड़ो जुनून हूंदो लेकिन गॾु ॾिसण जो हिकिड़ो जुनून हूंदो पोइ करे वठंदा पर हाणे एतिरी फैसिलिटीज़ हुजण जे बावजूद छो ॾुखियो थो लॻे चॉइस डिफरेंस ऑफ चॉइस जो मसइलो बि त आहे न हाणे मसइलो जेके 4-5 ॼणा आहिनि हाणे मिसाल आउं जंहिं महिल मैच थो लॻायां टीवी ते आउं चाहियां थो ॾिसणु न को घर खे दिलचस्पी न हूंदी आहे पोइ अकेलो थो ॾिसंदो आहियां हिकिड़ो इहो इशू आहे पोइ अकेलो ॾिसण वारो माण्हू चवंदो आहे जेका सुठो आहे त मोबाइल में ॾिसो इहो बि आहे चॉइस जो फ़र्क़ु बि आहे बहरहाल न त घर वारनि खे त उहो ई मोस्टली जेके ख़ासि तौर ते जेके ख़वातीन हूंदियूं आहिनि त उन्हनि खे घटि ई इंट्रस्ट हूंदो आहे उहो हूंदा त आऊं अगरि टेलीविजन ॾिसां त पंहिंजो ई फेवरेट को चैनल हुजे उनखे ड्रामा ई ॾिसां पर इहे बाक़ी कोशिशि हूंदियूं आहिनि पर जेके अक्सर मूंखे यादि आहिनि मुंहिंजे जेके बि ॿाहिरि आहिनि उहे कोशिशि कंदा त गॾु वेही करे मैच खे इंजॉय कजे हालांकि असांजो पूरो जेको ख़ानदान आहे त उहो इलाही बहितरीनु मैच जेके लवर आहिनि हाणे उन्हनि में बि मूं इहो ॾिठो आहे त इंट्रस्ट घटि थी चुको आहे बसि हाणे इहा शइ सफ़ा जेको अहिड़ो को मैच हुजे पाकिस्तान जो को इम्पोर्टेंट को मैच हुजे जीअं वर्ल्ड कप टाइप जो या को पाकिस्तान जो इंडिया जो पोइ को अहिड़ी गैदरिंग नज़र अचे थी जो सभु वेही ॾिसनि था अदरवाइज़ त घटि ई थी वियो हाणे घटि थी वियो आहे इन जी वजह खां शायदि असांजी परफॉर्मेंस जी वजह खां बि थी सघे थो जीअं तव्हां सिलेक्शन जे हवाले सां चई एॾा ब्लैंडर थियनि था मायूसी थिए थी जीअं कॉलर्स असांजे ॿुधायो त ऑस्ट्रेलिया खां बि मैच हारिजी वियो हू बि मैच हारिजी वियो हू बि मैच शायदि इन वजह खां बि थी सघे थो ओवरऑल ॾिसो न हिकिड़ी टीम जेका आहे न विन ऐं लूज़ पार्ट ऑफ गेम आहे मोस्टली लूज़ करण बि त न मोस्टली पाकिस्तान लूज़र न आहे मोस्टली पाकिस्तान खटे थो मोस्टली लूज़ नथो करे पाकिस्तान जो अगरि खटण जो तनासिब 80% हो त उहो घटिजी करे 60 ते पहुची वियो आहे जंहिंजे करे इहो थिए जो त हर को चए थो पाकिस्तान विन ई करे ईअं त नथो थिए साम्हूं वारी टीम त खटण आई आहे न हा बाक़ी इहो आहे त इंट्रस्ट मतिलबु हूअं ई अॼुकल्ह एॾियूं एंटरटेनमेंट शयूं अची वियूं आहिनि मुतबादिल जे तौर ते जीअं अॻे ॾिठो वञे अगरि टीवी अगरि खोलबी त 1-2 चैनल हूंदा हुआ उन खां वधीक तव्हांजा ऑप्शन्स कोन हूंदा हुआ हाणे ॾिसो तव्हांखे केतिरा सारा ऑप्शन्स आहिनि चेंज करे 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 पोइ माण्हू टीवी बंदि करे छॾींदो आहे त हिकिड़ो मतिलबु ऑप्शन तमामु घणा थी विया आहिनि तव्हांजे मोबाइल ऑप्शन आहे केबल ऑप्शन आहे चैनल जा ऑप्शन आहिनि इलाही सारियूं मतिलबु वैराइटी अची वई आहे अच्छा ही क्रिकेट जा असां ॾिसो त हिकिड़ो ॿिए साइड ते हिकिड़ी वुमेन क्रिकेट टीम बि आहे उन जो तव्हां छा था ॾिसो उन जो को एतिरो शोशा न छा पहिरें वक़्तु थोरो ॿुधाइण में ईंदो त हाणे त माना ऐं मूंखे ख़बर पवंदी आहे त उन्हनि जा बि कोई वर्ल्ड कप्स वग़ैरह या ODI वग़ैरह प्लेयर्स अहिड़ा इवेंट्स बि थियनि था वुमेन क्रिकेट जा प्रॉपर सभु इवेंट्स थींदा आहिनि ख़ासि तौर ते ICC जा जेके वॾा इवेंट्स थींदा आहिनि न त उन सां गॾोगॾु वुमेन जो बि सेम उहो इवेंट थींदो आहे अगरि वर्ल्ड कप मैन वर्ल्ड कप थिए पियो त वुमेन वर्ल्ड कप थींदो आहे अगरि वुमेन मैन T20 वर्ल्ड कप थिए पियो त हुननि जो बि थींदो आहे पर लाज़मी ॻाल्हि आहे फैन फॉलोइंग उन्हनि जी घटि आहे उन्हनि खे पर हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो सम्झो त उन जेका क्रिकेट में पाकिस्तान जी टीम एतिरी स्ट्रॉन्ग कोन्हे जीअं पाकिस्तान जी मेंस में स्ट्रॉन्ग आहे उन रीज़न काफ़ी सारा आहिनि पर ऑस्ट्रेलियन टीम आहे इंग्लैंड टीम आहे इंडियन टीम आहे उहे काफ़ी स्ट्रॉन्ग टीमूं आहिनि हा वुमेन्स काफ़ी स्ट्रॉन्ग टीमूं आहिनि ऐं बहितरीनु प्लेयर्स बि हुन में आहिनि ऐं काफ़ी मतिलबु ज़बरदस्त प्लेयर्स आहिनि वुमेन में सुठे लेवल ते क्रिकेट खेॾी वञे थी ऐं उहा क्रिकेट वुमेन क्रिकेट ई वाहिद क्रिकेट खे माना पाकिस्तान मतिलबु हिकिड़ो पाकिस्तान मेन जे क्रिकेट हूंदी इंटरनेशनल क्रिकेट की उहा उन खां अलावा अंडर-19 क्रिकेट ऐं वुमेन क्रिकेट इहे टे क्रिकेट आहिनि जेके हिकिड़े सुठे स्टैंडर्ड में टई क्रिकेट हलंदियूं आहिनि ज़रूरु अच्छा माना ॾिसो त ही मेन क्रिकेट में एतिरा इशूज़ आहिनि त पोइ वुमेन क्रिकेट में केतिरा इशूज़ हूंदा ऐं हिकिड़ी कॉल रिसीव कयां पोइ ते कंटिन्यू कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा मोहम्मद आसिफ आहियां सांगड़ मां ॻाल्हायां थो अव्हांखे भलीकार प्रोग्राम सबब मेराण में जी कीअं पियो लॻे प्रोग्राम छा चवणु चाहींदा जी मुंहिंजो सुवाल इहो आहे त जीअं हाणे सिंध जा जेको टैलेंट आहिनि ॿार अचनि शुरू थिया आहिनि जीअं ज़ाहिर महमूदा नोमान बि आहे टिपरे मां जी जी त आउं चवां थो त जेका असांजी स्कूल लेवल जी क्रिकेट हुई हू तक़रीबन ख़तम थी वई आहे
असांजे दौर में उहो त हिन लाइ जेकॾहिं हाणे ही असांजा सिंध जा जेका रूरल एरिया सां क्रिकेट वारा आया आहिनि हिननि खे घुर्जे त हिन लेवल ते ॻाल्हाइनि कुझु त जीअं जेको असांजा ॿार आहिनि नंढा जे क्रिकेट जा टेलेंट उहे सिंध मां बि अची सघनि ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे त ही लोकल एरिया मां कुझु प्लेयर हाणे अचणु शुरू थिया आहिनि. सही सही ठीकु आहे. थैंक यू वरी वरी महिरबानी. थैंक यू सो मच. छा चवणु चाहींदव जुनेद? हाँ, हिन जो क्वेश्चन तमामु बहितरीनु आहे. हिननि ज़िक्र कयो नुमान अली जो ऐं ज़ाहिद जो, हिननि खिप्रो जो कयो. हिननि जो ऐं नुमान अली बेसिकली खिप्रो जो आहे, पोइ वरी शिफ्ट थी करे हैदराबाद. हाणे हैदराबाद ॿई हुनजो ॿिन्ही तालुक डिस्ट्रिक्ट सांगड़ साहिबु ऐं हैदराबाद साहिबु. ऐं स्कूल क्रिकेट जी हिननि ॻाल्हि कई. स्कूल क्रिकेट त हिकिड़ो असांखे यादि आहे, असां ख़ुदि बि कोन खेॾी, असां मतिलबु असांखे यादि थींदी हुई स्कूल क्रिकेट. असां नंढा हूंदा हुआसीं स्कूल में क्रिकेट थींदी हुई. असां जीअं पाण खेॾण जहिड़ा थियासीं की स्कूल क्रिकेट आहिस्ता आहिस्ता ख़तमु थी वई. हाणे असल छा आहे त पेरेंट्स जो इंट्रस्ट बि कोन्हे. असांजे पेरेंट्स जो ॾंडो बि इन शइ ते आहे त पढ़ो 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 इंजीनियर थियो, डॉक्टर थियो. मतिलबु असांजो जेको मेन इशू आहे न, असां स्पोर्ट्स खे हिकिड़ी बेकार शइ सम्झी करे वरितो आहे. अगरि ॾिठो वञे, अगरि स्पोर्ट्स एक्टिविटीज़ हेल्थ लाइ केतिरियूं ज़रूरी आहिनि, इहो न त क्रिकेट, कहिड़ी बि स्पोर्ट्स अगरि तव्हां मतिलबु का एॾियूं तव्हांखे ख़बर आहे बीमारियूं केतिरियूं आहिनि. अनफॉर्चुनेटली तव्हां ॿुधायां त असांजो कुझु ॾींहं पहिरीं हिकिड़ो दोस्त हो हाला में, मूंखां बि नंढो, इलाही नंढी उमिरि, पर हुन वेट मतिलबु हार्ट अटैक थी वियो. अलाह साईं मतिलबु प्यारो थी वियो. चवण जो मतिलबु आहे त इन उमिरि में अगरि इहे शइ अटैक अचनि त इहो छाजे करे आहे. स्पोर्ट्स तव्हां हिकिड़ी शइ चेक कंदा हो त अगरि तव्हां कंहिं बि स्पोर्ट्स खे ऐं इन ॻाल्हि खे कंटिन्यू वाकई करणु चाहींदा त पेरेंट्स इदारा स्कूल्स लेवल ते काफ़ी वॾा वॾा प्राइवेट जेके स्कूल्स आहिनि त उहे पंहिंजे हवाले सां फंडिंग हवाले सां वठी करे ॿारनि खे क्रिकेट या गेम्स वग़ैरह बि खेॾाइनि पिया. बाक़ी इहा असांजी ज़रूरी आहे. जेके पेरेंट्स बि सोचंदा त हीअ जीअं तव्हां चओ त हिकिड़ी फज़ूल शइ आहे, इन ते मज़ीद कचहरी कंदासीं, लेकिन हिकिड़ी शॉर्ट कवर ब्रेक खां पोइ काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो. वेलकम बैक नाज़रीन. नाज़रीन ॾिसो त स्पोर्ट्स जे हवाले सां जेकी ॻाल्हि हली रही हुई त पेरेंट्स बि यकीनन काफ़ी हद ताईं माना स्कूल लेवल ताईं बि थोरो सीरियस हूंदा आहिनि. चलो ठीकु आहे, असांजो ॿारु जेको आहे हिकिड़े स्कूल में स्पोर्ट एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहे, लेकिन उनजे करियर ऐं फ्यूचर जे हवाले सां कॾहिं बि हू मतिलबु जीअं जुनेद ॻाल्हि कई त माना एग्री कोन हूंदा आहिनि त असांजो ॿारु जेको आहे पंहिंजो फ्यूचर या पंहिंजो करियर जेको आहे इन स्पोर्ट्स जे कंहिं बि जेका फील्ड में, चाहे हू बैडमिंटन हुजे, चाहे टेनिस हुजे, चाहे हॉकी हुजे, चाहे फुटबॉल हुजे या वॉलीबॉल हुजे, मुख़्तलिफ़ जेके बि गेम्स आहिनि उन में उनखे करियर ठाहिण जी इजाज़त कोन ॾींदा आहिनि. लेकिन स्कूल्स लेवल ते ख़ुशि थींदा आहिनि त ॿार असांजो जेको आहे फुटबॉल में जेको आहे एतिरा सुठा जेके आहिनि परफॉर्मेंस कई आहे, उनखे मेडल मिलियो आहे, या क्रिकेट में एतिरी सुठी परफॉर्मेंस कई आहे. स्कूल्स लेवल ताईं हुननि जी इंट्रस्ट यकीनन हूंदो आहे. दिलचस्पी वठी करे पंहिंजे ॿारनि खे जेके बि स्पोर्ट्स सां रिलेटेड एसेसरीज़ हूंदियूं आहिनि परचेस बि करे ॾींदा आहिनि. अगरि हू ॿारु उन शइ में संजीदा थी वेंदो आहे, पंहिंजो मोटिव या पंहिंजो ख़्वाबु जेको नंढी उमिरि में हू ठाहे छॾंदो त यकीनन ऐं जेको आहे हिन गेम लाइ या स्पोर्ट्स जे लाइ ठहियो आहियां त उनखे पेरेंट्स इजाज़त कोन था ॾियनि. वाकई कुझु क्लब्स जीअं जुनेद डिस्कस कया त अॻिते वधण जा चांसिस बि इलाही मुश्किल हूंदा आहिनि. एॾा वॾा जेके असां सिंध में टैलेंट आहे जेको सिर्फ़ु पिया गेम्स क्लब लेवल ताईं या उन लेवल ताईं जेके परफॉर्म कनि पिया, खेॾनि पिया, लेकिन अॻिते वधण जो को चांस कोन्हे. हिकिड़ो इहो बि आहे पेरेंट्स जो जेको मोटिव त मतिलबु चांस अगरि तव्हांखे मिले थो त ठीकु आहे, इवन न त तव्हां पंहिंजी जेकी लाइफ आहे इन में गुज़ारे छॾंदा त पोइ फर्दर ज़िंदगी जो कारवां कीअं थींदो. यकीनन जीअण लाइ, खाइण पीअण लाइ हिकिड़ो अहिड़ो मुआशी हिकिड़ो अहिड़ो ज़रियो बि त खपे थो न. त उहे पेरेंट्स बि पंहिंजी जॻह ते सही आहिनि, लेकिन अगरि ॿई शयूं बैलेंस में हुजनि त यकीनन हिकिड़ो हेल्दी मुआशिरो, एतिरा सुठा प्लेयर्स पंहिंजे हर हिकिड़े सूबे मां, पंहिंजे हर हिकिड़े इलाइक़े मां, ऐं ॿारनि जे इवन के छुमा जे हवाले सां, उन्हनि जी ख़्वाहिश जे हवाले सां, अगरि जॾहिं को ॿारु डिसहार्ट थिए थो त हिकिड़ो एंटी डिप्रेशन जो हिकिड़ो इंसानु पैदा थो थिए, जेको मुआशिरे में इलाही असर अंदाज़ छॾे थो, ॿियनि खे इफेक्ट करे थो. इहे तॾहिं इहा इंसान जी फितरत हूंदी आहे. उनजे अगेंस्ट का बि ॻाल्हि थिए थी त पोइ इंसानु हिकदमि सां या त हू हिकिड़ो अनविलिंगनेस या होपलेस थी थो वञे, या त हू हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो एंटी डिप्रेशन वांगुरु हिकिड़ो एटम बम थो थी वञे, जेके हर वक़्तु हर ॻाल्हि नंढी नंढी ॻाल्हि ते हुनखे कावड़ ऐं हाई डिप्रेशन जो जेको आहे उहो मरीज़ थो थी वञे. इहे सभु ॻाल्हियूं बेसिकली नंढपण खां थींदी जॾहिं इंसान खे उहा शइ फैसिलिटेट नथी थिए. तव्हां छा चवणु चाहींदो जुनेद इन सॼी ॻाल्हि ते?
हाँ बिल्कुलु असांजे मुआशिरे में जेको इहो अदम बर्दाश्त आहे, डिप्रेशन आहे, इन जो काफ़ी सारा रीज़न्स आहिनि, जंहिंमें हिकिड़ो रीज़न इहो बि आहे त हिकिड़ो जेका शइ असां लाइ ज़रूरी आहे असांजी बॉडी लाइ, हिकिड़ो माइंड फ्रेश करण लाइ, उन क़िस्म माना बिल्कुलु असां ॾे हिकिड़ी घटिजी वई आहे। इन जो हिकिड़ो त कब्ज़ा माफ़िया हिकिड़ो वॾो हिकिड़ो कारो मुंहुं करे छॾियो आहे। तव्हांजो किथे तव्हां ॾे इवन ग्राउंड्स जा तव्हां पार्क्स कोन्हनि, तव्हां ॾे को अहिड़ी का नंढी का जॻह बि कोन्हे जिते तव्हां वॉक करे सघो। त हिकिड़ो इहा शइ वरी असांजे मुआशिरे में बिल्कुलु हिकिड़ी आउट थी वई आहे। हिकिड़ो असांजे हिकिड़ो कंजेस्टेड माहौल थी विया आहिनि, कंजेस्टेड गलियूं थी वियूं आहिनि, त इहो हिकिड़ो तसवुर ई ख़तमु थी वियो आहे। हालांकि सुठो जेको सिहतमंद मुआशिरो उन में त इहो हुजणु घुरिजे, खाइण जो सिस्टम घटि हुजे ऐं एक्टिविटीज़ हेल्दी वधी ताकि माण्हू फिट रहे, पर असांजो उल्टो थी वियो आहे। अच्छा, खाइण जो सिस्टम ऐं हेल्दी एक्टिविटी हाणे ॾिसो त कहिड़ी कहिड़ी जॻहियुनि ते फुटपाथ अवेलेबल आहिनि, जंहिं ते माना ग्रीनरी हुजणु घुरिजे, वनकाड़ हुजणु घुरिजे। अगरि हिन पासे को रोड गाॾियूं क्रॉस थियनि थियूं या हिन पासे को या इवन की कोई फर्ज़ वॉक ई करे थो त उन फुटपाथ खे ॾिसी करे उन खे इंजॉय करे। पर तव्हां ॾिसो था त उते रेस्टोरेंट्स जा जेके बि उनजे साम्हूं एॾो रेस्टोरेंट्स हूंदा आहिनि, उन ते कब्ज़ो करे करे उन पंहिंजूं टेबल कुर्सियूं ई सभु सजायूं हूंदियूं आहिनि। छा चवणु चाहींदो आहिनि त इहा वाक़ई तव्हांजी नज़र में इहा शइ सही आहे? हिकिड़ी पब जेकी आहे पब्लिक प्रॉपर्टी या गवर्नमेंट प्रॉपर्टी उन खे अहिड़ो मिसयूज़ करे। हींअर जंहिं महिल हींअर को नओं प्रोजेक्ट अचे थो, को प्लाटिंग जो या को बेंगलोर जो प्रोजेक्ट, त हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो गवर्नमेंट जेको रूल आहे, तव्हांखे रोड ॾियणो आहे, तव्हांखे पूरो फैसिलेट करिणो आहे, फुटपाथ ॾियणी आहे, वेकरा रोड ॾियणा आहिनि, तव्हांखे स्पेस ॾियणो आहे, पार्क वग़ैरह इन हवाले सां हूंदो आहे। चलो उन टाइम त ठीकु आहे। पोइ हीअ जेके हेॾियूं सारियूं कॉलोनियूं जिन में सारायल पिया आहियूं या जेके ॿिया आहिनि जिते कंजेस्टेड रोड आहिनि, पार्क कोन्हनि, फुटपाथ कोन्हनि, पोइ इहो कीअं थियो? थिए ईअं थियो जो बाद में पोइ वरी कब्ज़ा माफ़िया हर शइ ख़तमु थी करे। ग्राउंड पहिरियों निशानो आहे कब्ज़ा माफ़िया जो। ग्राउंड जीअं ई ॾिसनि था त को न को सिस्टम करे ग्राउंड ख़तमु थियो वञे। हालांकि ग्राउंड त एतिरो ज़रूरी आहे, हर एरिया को थोड़ी डिस्टेंस को हिकिड़ो ग्राउंड पार्क हुजे, पर असांखे इन्हनि शयुनि जी अहमियत ख़बर कोन्हे। न का उते कब्ज़ा माफ़िया हिकिड़ी तमामु ऐं जीअं मूं रेस्टोरेंट्स जी ॻाल्हि कई त कुर्सी टेबल चेयर राति जो लॻी वेंदियूं आहिनि, हालांकि उन जॻह ते हिकिड़ी ग्रीनरी वनकाणी हुजणु घुरिजे। कुर्सियूं चेयर त चलो वरी टेम्पररी आहे, भला चो वरी अंदरि करे वेंदा आहिनि। हिकिड़ा त माना पका ठाहे वेठा आहिनि, पके हिकिड़ा घर पका, हिकिड़ा हर शइ दुकानूं हिकिड़ो कब्ज़ा थियो वञनि। त उनजे हिकिड़ो करे हिकिड़ो असांजो हिकिड़ो प्रॉपर कोन्हे। ॿियो त असांजी अवेयरनेस बि कोन्हे त असां हिकिड़ो स्पोर्ट्स जो हिकिड़ो हुजे। जेके रहनि पिया उहे हिकिड़े बेकार माहौल में रहनि पिया, ज़बरदस्ती ग्राउंड ठाहे जेतिरी कोशिशि कनि था। ॿियो त जिथे प्लाट ख़ाली आहे उते पाणी हारियो छॾीनि कब्ज़ा माफ़िया वारा। त हिकिड़ो इहो तमामु घणो इशू आहे। इन ते हिकिड़ो सीरियसली हिकिड़ो हिनखे वठणु घुरिजे, टेक वठणु घुरिजे। ख़ासि तौर ते हुन जेका भाईजन ॻाल्हि कई स्कूल क्रिकेट जे हवाले सां, स्कूल जे लेवल ते स्पोर्ट्स खे एक्टिव करणु घुरिजे। पोइ जेका बि इंतिज़ामिया हुजे, प्राइवेट स्कूल जी इंतिज़ामिया हुजे, गवर्नमेंट ऑफ सिंध हुजे, फेडरल हुजे, हर को पंहिंजे लेवल ते या को एडमिनिस्ट्रेशन लेवल ते पंहिंजो सिटी लेवल ते हुजे त उनखे घुरिजे त उहो कॉल करे। मिसाल असांजो सिटी हाल आहे त उते एडमिनिस्ट्रेशन लेवल ते कॉल करे त भाई हिकिड़ो टूर्नामेंट थियणु घुरिजे जंहिंमें सभु स्कूल पंहिंजी टीम्स ॾियनि, प्राइवेट बि ॾियनि, गवर्नमेंट बि ॾियनि, पंहिंजा मुक़ाबला थियनि। हिकिड़ो हिन सां ॿारनि जी हिकिड़ो दिलचस्पी वधंदी। तव्हांखे ख़बर आहे ॿारनि जी दिलचस्पी रांदि स्टडी खां वधीक स्पोर्ट्स में हूंदी आहे। त स्कूल उहो अचण खां लवाइनि था। अगरि हुनखे स्कूल में एक्टिविटीज़ स्कूल में शौक़ु सां ईंदा, पढ़ंदा बि शौक़ु सां, हिकिड़ो एक्टिव बि रहंदा, हेल्दी बि रहंदा। मुंहिंजा लाइफ में टीचिंग एक्सपीरियंस बि रही चुको आहे ऐं ॾिठो आहे त बाक़ी अहिड़े वॾनि वॾनि स्कूल्स में इहा शइ अवेलेबिलिटी आहे। जेके बि हाणे ग्राउंड्स, हाणे जहिड़े बि क़िस्म जा ग्राउंड्स आहिनि, वरी बि उहे जेके बि स्कूल्स आहिनि उहे वठी वेंदा आहिनि ॿारनि खे त बाबा हिन ग्राउंड में तव्हां हुननि जा जेके बि नंढा नंढा टूर्नामेंट थींदा आहिनि या इवेंट्स थींदा आहिनि, इवन की उन्हनि खे हिकिड़ी ट्रॉफीज़ वग़ैरह ॾेई वेंदियूं आहिनि, खेॾायो वेंदो आहे। पर वॾनि स्कूलनि में जंहिंजो उहो बि ख़ासि उहो पेरेंट्स को ई वठंदा आहिनि, पंहिंजो को जेको नथा उहो करनि या उन फीस में उहो पेरेंट्स को ई उन जा चार्ज वठंदा आहिनि, लेकिन खेॾारंदा आहिनि ॿारनि खे। इहा शइ वाक़ई आहे। इन शइ ते जीअं तव्हां ॻाल्हि कई विच में त कर को बि विच में ग्राउंड ख़ाली आहे, अगरि कंहिंजो प्लॉट आहे त उन में पाणी उछले अचे त मूं त मोस्टली ॾिठो आहे अगरि कंहिं कॉलोनी में कंहिं घटी में कोई हिकिड़ो प्लॉट ख़ाली आहे त सॼो गंद किचिरो सॼे घर पाड़नि जो उते ई किरंदो। हालांकि अगरि चाहिनि त उन खे थोरो साफ़ सुथिरो रखी करे पंहिंजे सिटिंग जे हवाले सां, पंहिंजे पाड़े जे हवाले सां उनखे हीअं रखी सघो था, न की न असांखे सभिनि खे उते गंद ई उछलणो आहे। एक्चुअली इहो प्रॉब्लम आहे न, हाणे हिकिड़ो किचिरो जो उछलाए थो, हिकिड़ो डस्टबिन सिस्टम प्रॉपर न आहे। अगरि असांजे डस्टबिन हुजनि त उहे वरी मवाली लाइ खणियो वञनि त हिकिड़ो न, ही वॾा वॾा घर घर डस्टबिन बि त हूंदा आहिनि।
एॾा वॾा घणा हैवी क़िस्म जा, पर उन में कोन उछलबो, उन साइड में गंद हूंदो आहे। बसि किथे किथे सही। सिस्टम आहे जो मतिलबु पाबंद कंदा त सही। डस्टबिन में रखो, ऐं डेली हिकिड़ो माण्हू अचे थो जेको पिक करे थो। सही। इहो आहे, पर मतिलबु हिकिड़ो मोस्टली न आहे। मोस्टली तव्हांजी ॻाल्हि सही आहे त ॾिसंदा को प्लॉट ख़ाली आहे त उते उन्ही में उछलायो। हाणे ॾिसो ही केतिरी लाइफ खे ईज़ी करण लाइ, हेल्दी करण लाइ, ख़ासि तौर ते अहिड़ी किनी सिचुएशन में इहो ज़रूरी इहो ज़रूरी आहे असां पाण खे जेको एनवायरनमेंट साफ़ सुथरो रखूं, पाण खे कयूं। अच्छा, ऐं स्किल्स त बि थोरो ॿीहर लास्ट में ईंदे वेंदे चवंदमि त इंसान जेको आहे पंहिंजे अंदरि अहिड़ी ख़ूबी तराश करे या ॾिसे त उन ते ई वर्क घणो करे, बजाए जेके आहिनि अगरि सपोज़ तव्हां अगरि जुनेद क्रिकेट में एक्सपर्ट न सम्झनि हा तव्हां न आहियां, लेकिन हू पंहिंजी एनर्जी तव्हां वेस्ट न कयो आहे, छा चवंदो इन ते? एक्चुअली असांजो माण्हुनि जो इशू हिकिड़ो थोरो थी वियो आहे न, हिकिड़ो असांजे पर्टिकुलर कैरियर ठाहिण जो जेको मौक़ो आहे न, बिल्कुलु कुझु जॻहियुनि ते आहे। त हर को माण्हू माइट त हर कोई सोचींदो न असांजो ॿारु जेको आहे उहो अहिड़ो क़ाबिल थी वञे, एतिरो कमाए जो सुभाणे घर हलाए सघे। हुनखे ख़बर आहे हीअ अगरि हिन पासे वियो त हिन पासे त हिन जो, ऐं थिए बि थो। ॾिसो न, हक़ीक़त बि आहे। असल ॻाल्हि इहा आहे त अगरि असांजो जेको पॉलिसी मथां का अहिड़ी हुजे जो सभिनी खे हिकिड़ो माण्हू बैलेंस रखे। क्रिकेट जो ई मिसाल आहे, क्रिकेट में अगरि तव्हां जेके इंटरनेशनल लेवल ताईं नथा खेॾो त तव्हांजो पोइ जेका महिनत सॼी ज़ाया थी वञे। डिपार्टमेंट बंदि थी विया आहिनि, डिपार्टमेंट बंदि थी विया आहिनि, हुननि जी का अर्निंग कोन्हे। हींअर सम्झो क्रिकेट मां अगरि केरु कमाए पियो न प्रॉपर हिकिड़ो चइजी माने उहो ई कमाईंदो जेके पाकिस्तान टीम में खेॾनि पिया। उन खां अलावा विच में केतिरा लेवल काफ़ी लेवल्स ताईं नज़र न दुआ कंदासीं जेके आहिनि इहे सभु इशूज़ जेके आहिनि क्रिकेट जे हवाले सां, हेल्थ जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां, हिकिड़ी सुठी लाइफ जे हवाले सां, जेके बि आहिनि अलाए करे सभु आसानी थी वञे असांजे मुल्क में, असांजे पंहिंजे सिंध सूबे में, त हर कोई उहो माण्हू किराए कोन कंदो। जुनेद कीअं अची करे कीअं लॻो? छा तमामु बहितरीनु एज़ ऑलवेज़, ऐं तमामु घणो मज़ो ईंदो आहे इशूज़ ते डिस्कस करे। क्रिकेट जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, ॿियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, तमामु घणो मज़ो ईंदो आहे। बहितरीनु। छा चवणु चाहींदो असांजे जेके प्लेयर्स आहिनि उन्हनि खे को मैसेज ॾियणु चाहींदो? हाणे T20 बि अचे थो, उन खां पोइ टेस्ट मैच बि अचनि था। उन्हनि जे लाइ त गुड लक आहे, ख़ासि तौर ते उन्हनि प्लेयर्स जे लाइ जेके हाणे जेके टेस्ट क्रिकेट में नुमान खेॾंदो, ॾाहणी खेॾंदो ऐं ज़ाहिद खेॾंदो। शर्जील लाइ त तमामु घणी गुड लक आहे। शर्जील जो कमबैक थिए पियो काफ़ी टाइम खां पोइ T20 में। उमेदु आहे त तमामु बहितरीनु परफॉर्म कंदो ऐं टीम में पंहिंजी कंफर्म जॻह कंदो। हसनैन जेको आहे थोरो स्ट्रगल करे पियो बॉलिंग जे हवाले सां, उनखे थोरो स्किल्स खे इम्प्रूव करिणो पवंदो। थैंक यू जुनेद, थैंक यू सो मच। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजो पुॼाणी त पहुतो। ॾिसो हर कोई महिनत करे थो, कुझु मौक़ा, कुझु चांस, कुझु लक ऐं कुझु पंहिंजा जेके असां किरदार जेके आहिनि, मुआशरे जे जेके वॾा स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि जी बि ज़िम्मेदारियूं आहिनि त असां पंहिंजे जेके आवाम खे या पंहिंजे ख़ुदि खे केतिरे हद ताईं फैसिलिटेट कयूं था। स्पोर्ट्स हिकिड़ो मेन असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो बहितरीनु हिसो आहे। ॿाहिरि मुल्कनि ते हिते वॾा प्रोजेक्ट्स वॾो कमु पियो कयो वञे, पेरेंट्स इंट्रस्ट वठनि था। अगरि अगरि इहो स्पोर्ट्स असांजे करियर जे हवाले सां बहितर थी वञे त पोइ पेरेंट्स बि जेको आहे पंहिंजो ख़ुशी पंहिंजे ॿारनि खे इजाज़त ॾींदा। त कोशिशि कयो त इन्हनि सभिनी शयुनि ते वाक़ई नज़रअंदाज़ी करे इन शइ खे जेकी बि मिस मैच थी आहिनि उन्हनि खे दुरुस्त कयो वञे। त इनशाला नाज़रीन प्रोग्राम पंहिंजो पुॼाणी ते पहुतो आहे। इनशाला सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। त पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त। दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।